हाणे बाबा पार्टियुनि सां मुलाक़ात था करनि। पहिरीं पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था कि दुनिया जे वाइब्रेशन सां अथवा माया सां सेफ रहण जो साधन छा आहे। सदा हिकु बाप ॿियो न कोई जो हिन लग्न में मग्न रहंदा आहिनि न, उहो माया जे हर प्रकार जे वार सां बचियल रहंदा आहिनि। जीअं जॾहिं लड़ाई जे समय बॉम्ब्स किरंदा आहिनि त अंडरग्राउंड थी वेंदा आहिनि न, हुनजो असरु उन्हनि ते न पवंदो आहे। त ईअं ई जॾहिं हिक जे लग्न में मग्न रहंदासीं न, त दुनिया जे वाइब्रेशन सां माया सां सदा सेफ रहंदासीं। माया जी हिम्मत न थींदी जो असां ते वार करे सघे। लग्न में मग्न रहो, इहो ई सेफ्टी जो साधन आहे। सेफ्टी जो साधन छा आहे? बाबा जी लग्न में मग्न रहो, बाबा सां मन ई मन ॻाल्हियूं करो, बाबा जी महिमा जा गीत ॻायो, बाबा असांखे अॼु छा छा ॿुधायईं। कॾहिं चकर खे बुद्धि में चकर खे दोहरायो कि असां सतयुग में ईअं कंदा हुआसीं, त्रेता में ईअं, द्वापर में ईअं, कलयुग में ईअं, परम धाम में असां ईअं रहंदा हुआसीं। त ईअं कई प्रकार तरीक़े सां न असां सॼो ॾींहुं बाबा सां गॾु रही सघंदा आहियूं। हीअं न कि सिर्फ़ु बाबा खे निराकार रूप में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झो, बोर थी वेंदो। कॾहिं बाबा जा गीत ॻायो, कॾहिं बाबा सां मन जी ॻाल्हियूं करो, बाबा ॾिसो ईअं, बाबा ॾिसो ईअं। कोई बि ॻाल्हि खे ॾिसो था, ॿुधो था त बाबा खे विच में लाहे छॾियो, बाबा ॾिसो ईअं ईअं था करनि, बाबा ॾिसो ईअं था करनि। कॾहिं छा, कॾहिं छा, कॾहिं छा। इन रीति सदा ई बाबा जी छत्र छाया में रहण सां इहो ई सेफ्टी जो साधन आहे हिन दुनिया में। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, बाप जी समीप रत्ननि जी निशानी छा आहे। बाप जे समीप रहण वारनि जे मथां बाप जे सत्संग जो रंग चढ़ल हूंदो आहे। सत जे संग जो रंग आहे रूहानियत। त समीप रत्न सदा रूहानी स्थिति में स्थित रहंदा, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलंदा। कॾहिं कॾहिं अभ्यास करो, मां आत्मा ईअं हलां थी, शरीर जे पेरनि द्वारा मां आत्मा ईअं हलां थी, मां आत्मा ईअं ॻाल्हायां थी, मां आत्मा ईअं ॾिसां थी। ॾाढो रमणीक तरीक़े सां असांखे बाबा खे यादि करिणो आहे। अर्थात इहो पुरुषार्थ में लॻल रहंदासीं न, त असांखे ॾाढो मज़ो बि ईंदो। इन खे चइबो आहे संग जो रंग, अर्थात रूहानियत। त समीप रत्न सदा रूहानी स्थिति में स्थित हूंदा। शरीर में रहंदे हुए बि जीअं उहा आत्मा न्यारी हूंदी, रूहानियत में स्थित रहंदा। शरीर खे ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा। आत्मा जो न ॾेखाए में ॾियण वारी चीज़ आहे। शरीर खे ॾिसंदे हुए बि न ॾिसनि, ऐं आत्मा जो न ॾेखाए ॾियण वारी चीज़ आहे, उहो प्रत्यक्ष ॾेखाए मिले। ये ही कमाल आहे। ये अभ्यास करण सां असांखे अनुभव थींदो आहे। जीअं असां सोचो न कि बाबा जा चईंदा आहिनि पंहिंजे शरीर खे बि भुलिजो, त ख़ुदि खे बि कॾहिं सम्झो मां त सिर्फ़ु बिंदी आहियां, है न। त धीरे धीरे अभ्यास करण सां असांखे अनुभव थींदो कि साम्हूं वारे जो शरीर बि असांखे ॾेखाए में न ॾिए, सिर्फ़ु बाबा चवनि था इहे प्रत्यक्ष ॾेखाए में ॾींदो कि इहा आत्मा आहे। ये ही कमाल आहे। बाबा त चईंदा आहिनि ईअं असांखे साक्षात्कार करण जी आश न रखणी आहे, लेकिन अभ्यास कंदे कंदे असांजी बुद्धि सां सम्झ, साक्षात्कार मतिलबु सम्झ में ईंदो कि हीअ त आत्मा आहे। रूहानी मस्ती में रहण वारी ही बाप खे साथी ठाहे सघंदी, छो जी बाबा रूह आहे न। जीअं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं न, त बाबा सां असांजो कनेक्शन थी वेंदो, सोचो भॻवान सां असांजो कनेक्शन थी वेंदो। भॻवान जंहिंसां मिलण लाइ, जंहिंसां प्राप्त करण लाइ, जंहिंखे ढूंढण लाइ माण्हू केॾी महिनत था करनि, उन्हनि सां मिलण जो तरीक़ो छा आहे? सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झो। उहो बि हाणे संगम युग ते ई मिली सघंदा आहे। हाणे परम धाम जो
बाबा परमधाम जी नॉलेज असांखे हाणे ख़ुदि जी आत्मा जो पूरो परिचय बि असांखे ख़ुदि जो परिचय बि संगम ते ई मिलंदो आहे पूरो। सतयुग में ये यादि रहंदो मां आत्मा आहियां, शरीर छॾां थी, लेकिन ॿियो नॉलेज थोरी हूंदी। त ॾिसो इहा ई ॻाल्हि अगरि असां सोचूं त ॿियो टाइम कढूं, जीअं तव्हां ॿियो कुझु करण जे लाइ टाइम कढंदा आहियो न, त हीअं ख़ुदि खे आत्मा स्थिति में स्थिति करे हाणे मां हीअ ॾिसां थी, मां हीअं कमु थी करां, मां हीअं कटां थी, मां आत्मा हीअं मुंहं सां ॻाल्हायां थी, इन जे लाइ अधु कलाकु हीअं टाइम कढूं। उन में सिर्फ़ु असां कमु बि करूं ऐं कहिड़ो स्थिति में रहूं, आत्मिक स्थिति में। मां बाबा सां गॾु ईअं करां थी, पोइ अधु कलाकु कर्म क्षेत्र जो अभ्यास पोइ धीरे धीरे असांजो सदा जे लाइ थी वेंदो न। सॼो ॾींहुं त जल्दी जल्दी कमु न करिणो हूंदो आहे, कॾहिं त समय हूंदो की असां धीरे धीरे बि करूं त कोई हर्जो न आहे, कोई न बि हुजे, त इहो अभ्यास करो। त बाप प्रकाश मनी दादी इहा अभ्यास बाथरूम में कंदा हुया, सुबुह सुबुह जो जॾहिं सनानु वग़ैरह करणु वेंदा हुया न, छो जी दादी त सॼो ॾींहुं बिज़ी रहंदा हुया, त दादी चईंदा हुया मां आत्मिक स्थिति जो अभ्यास बाथरूम में कंदी आहियां, उन समय त कोई न हूंदो आहे न। त बाबा हिन सां छा आहे की असांखे सदा पोइ धीरे धीरे न असां में रूहानियत अची वेंदी ऐं बाबा जी यादि सदा ई रहंदी, त असां हिन जीवन जो अनुभव, इन जीवन जो आनंद वठी सघंदा आहियूं। ॿियो कुझु बि न आहे। हाणे असांखे बाबा सां गॾु रहण जो, जीवन जीअण जो, सिखण जो मौक़ो मिलियो आहे, त हाणे जेतिरो सिखणु चाहींदा आहियो सिखी वठो, वठणु चाहींदा आहियो वठी वठो। कीअं? ख़ुदि खे आत्मा सम्झी करे। टे पार्टी सां बाबा मुलाक़ात करनि था। पुराणी दुनिया जी सर्व आकर्षण सां परे थियण जी सहज युक्ति छा आहे? पहिरियों बाबा चई पुराणी दुनिया जे वाइब्रेशन सां, हाणे पुराणी दुनिया जी सर्व आकर्षण सां सदा नशो रहे कि असां अविनाशी खज़ाने जा मालिक आहियूं। असां अविनाशी खज़ाने जा मालिक आहियूं। जो बाप जो खज़ानो ज्ञान, सुख, शांति, आनंद आहे, उहे सर्व गुण असांजा आहिनि। जे पैसे खे कमाए करे माण्हू सुख ख़ुशी अनुभव करणु चाहे थो, लेकिन मिले नथी, मिले थी। अॼु करोड़पति बि रॉयल भिखारी आहे न भॻवान जे अॻियां, असांखे सुख ॾियो, शांति ॾियो, ख़ुशी ॾियो। ऐं असां हुन खज़ाने जा मालिक आहियूं, जे खज़ाने खे करोड़पति बि भॻवान खां मांगे थो। अॼु दुनिया जो करोड़पति भॻवान जे अॻियां हथु फैलाईंदो न, छा फैलाईंदो? चईंदो मूंखे सुख ॾियो, शांति ॾियो, ख़ुशी ॾियो। ऐं असां में उहा एतिरी पावर आहे, असां उन खज़ाने जा मालिक आहियूं। असां चाहियूं त उन आत्मा खे बि उहा जॾहिं परमात्मा सां इहे मांगे त असां संकल्प करूं, ये सुखी आत्मा है, ये शक्तिशाली आत्मा है, ये ज्ञानवान आत्मा है, ये शांत आत्मा है, त असां उनखे ॾेई सघंदा आहियूं। सोचो करोड़पति दुनिया जी हर महांगी चीज़ ख़रीदे सघंदो आहे, लेकिन उनखे सुख, शांति, ख़ुशी जो खज़ानो असां द्वारा बाप ॾींदा आहिनि। असां उन खज़ाने जा मालिक आहियूं। ॿार बाप जी प्रॉपर्टी जो स्वतः ई मालिक थी वेंदो आहे, लेकिन कॾहिं? जॾहिं असां बाप खे बाप मञंदासीं। अधिकारी आत्मा खे पंहिंजे अधिकार जो नशो रहंदो। अगरि असांखे यादि ई न रहंदो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ आहे, त असांखे मिलंदी प्रॉपर्टी। बाबा त ॾियणु चाहिनि था, लेकिन विधि छा आहे? आत्मा सम्झी बाप खे यादि करो, तॾहिं त नशो रहंदो न। अधिकारी आत्मा खे पंहिंजे अधिकार जो नशो रहंदो आहे, नशे सां सभु भुलिजी वेंदो आहे, कोई स्मृति न रहंदी आहे। हिकु ई स्मृति रहे, बाप ऐं मां। हिकु ई स्मृति रहे, बाप ऐं मां। हिन स्मृति सां पुराणी दुनिया जे आकर्षण सां ऑटोमेटिकली परे थी वेंदो न। भले सॼो ॾींहुं सोचो था असां कर्म में बिज़ी आहियूं, लेकिन अहिड़ो सॼे ॾींहं में टाइम कढो जंहिंमें सिर्फ़ु मूंखे
इहो ई यादि रहे कि मां ऐं बाबा आहियां बसि, ॿियो कोई आहे ई न, कोई बि डिस्टर्ब करण वारो न। जीअं कोई समय माण्हू कम में बिज़ी हूंदो आहे न, हुनखे कोई बि डिस्टर्ब कंदो न, चवंदो मां हाणे कम में बिज़ी आहियां, मूंसां हाणे कोई न ॻाल्हाए। जॾहिं कोई माण्हू फ़ोन ते ॻाल्हाए थो, कोई सीरियल ॾिसे थो, कई माण्हुनि खे न सीरियल बि ॾिसंदा आहिनि न, त हुन में बि कोई डिस्टर्बेंस पसंदि न हूंदी आहे। सभिनि खे पतो हूंदो आहे हाणे फलानी मम्मी या जो बि आहे सीरियल ॾिसे थी, हिन समय हुननि सां न ॻाल्हाए। त हीअं सॼे ॾींहं में अहिड़ो टाइम कढो, उहो अभ्यास सॼो ॾींहुं रहंदो आहे, अभ्यास सां सॼो ॾींहुं उहा स्मृति रहंदी आहे कि मां ऐं बाबा। हिन स्मृति सां पुराणी दुनिया जे आकर्षण सां ऑटोमेटिकली परे थी वेंदासीं। 2 मिंट कढो, 3 मिंट, 5 मिंट। माण्हू चवंदा आहिनि असां अमृत वेलो वेहींदा आहियूं, लेकिन अमृत वेलो 45 मिनट्स, कोई एतिरा मिंट बि बाबा सां गॾु अकेलो वेह त केॾो आनंद अची वञे। लेकिन उन समय बि अधु त निंड, अधु त आलस्य या ॿी ॻाल्हियूं या कुझु ॿियो यादि ईंदो आहे, या ओतिरो समय तव्हां ऐं बाबा इहा स्थिति रहंदी आहे। हुन समय ईअं न करो, कई माण्हू चवंदा आहिनि अमृत वेलो उथी करे असां कमेंट्री हलाई, असां ईअं कयो। हुन समय बाबा ॿारनि सां मिलण ईंदा आहिनि, पहिरियों खां ई कमेंट्री आदि में न। हुन समय मां ऐं बाबा कीअं रहणु चाहींदा आहियो, तव्हांजे मन में कोई ॻाल्हि आहे त उहो ॻाल्हियूं करो। बाबा जे जेका बाबा जी महिमा जा गीत ॻायो। बाबा जो हिन सृष्टि जी सर्विस करणु आहिनि, सभिनि खे सुख ॾियो। बाबा हलो असां सभिनि खे सुख जी किरनियूं था ॾियूं। बाबा हलो असां सभिनि खे शांति जी किरनियूं था ॾियूं। सभी ब्रह्मण आत्माउनि खे सहयोग था ॾियूं। सभी बाबा हलो सभी भगत आत्माउनि खे, वीचारा केॾा दुखी आहिनि, हुननि जी बुद्धि जो तालो था खोलण हलूं। ईअं बाबा सां गॾु अमृत वेले सर्विस करो, ॻाल्हायो, बाबा सां घुमो। ईअं असांखे समय कढणो आहे। कोई चए, कोई ॾाढो परां ईंदो, चईंदो असां 1 कलाक ईंदासीं तव्हां सां मिलणु, त माण्हू प्लानिंग कंदो आहे न, हा भई कलाक में असां छा कंदासीं, ईअं कंदासीं। त ईअं रोज़ु अमृत वेलो बाबा सां मिलणु ईंदा आहिनि, त अमृत वेले खे बि न रमणीक ठाहियो। उहो ई अगरि असांखे हलायो भले कमेंट्री, उहा समान आहे, लेकिन अगरि तव्हांखे बोर थो लॻे, इंट्रस्ट नथो अचे, उहो आनंद नथो अचे, त बाबा चईंदो आहे मां ॿारनि सां मिलणु ईंदो। त हिन रीति असांखे बाबा सां मिलन मनाए करे बाबा सां अनुभव करणो, बसि मां ऐं बाबा। हिन स्मृति सां पुराणी दुनिया जी आकर्षण परे थी वेंदी। नशे में रहण वारनि खे साम्हूं सदा निशानो बि स्पष्ट हूंदो। जेका नशे में रहण वारा न उन्हनि जे साम्हूं सदा निशानो स्पष्ट रहंदो। निशानो आहे फ़रिश्तेपन जो या देवतापन जो। अगरि असांखे नशो हूंदो कि मूंखे फ़रिश्तो ठहिणो आहे, मूंखे देवता ठहिणो आहे, त रोज़ु असांखे सुबुह जो बाबा मिलण ईंदा आहिनि। हुन समय बाबा सां गॾु फ़रिश्ते जीअं अनुभव करो कि मां बि लाइट जे शरीर में आहियां, बाबा बि लाइट जे शरीर में आहियां, मां बाबा सां मिलन थो मनायां, है न। बाबा मूंखे लाइट जे शरीर में, मां बि आहियां, बाबा बि आहे। मां बाबा सां ॻाल्हियूं करां थी, मां बाबा सां ॿियो बाबा जी महिमा जा गीत थी ॻायां, मां बाबा सां गॾु पूरी विश्व जो चक्कर थी लॻायां। ईअं करे कॾहिं निराकारी स्थिति में स्थित थी करे ख़ुदि खे सितारो सम्झो। चौथी पार्टी सां बाबा मिलनि था, 1 सेकेंड जो वंडरफुल खेल जंहिंसां पास विद ऑनर्स ठही वेंदासीं। 1 सेकेंड जो खेल कहिड़ो आहे? हाणे शरीर में अचणु, हाणे शरीर सां अव्यक्त स्थिति में स्थित थियणु। हाणे असां शरीर में आहियूं, मां आत्मा कननि द्वारा ॿुधां थी, मुख द्वारा ॻाल्हायां थी।
है न। हाणे हाणे असां शरीर खां न्यारा थी वञूं, बसि कुझु ॿुधाए में ई न ॾे, ॾेखारे में ई न ॾे। शुद्धी देह खां न्यारी मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु सितारो आहियां। पंहिंजे शरीर जे जॻह सिर्फ़ु हिकु सितारो आहियां, बसि बाबा सितारे जी किरने जे अॻियां। हाणे हाणे फ़रिश्तो ठही वञो, है न। त इहे हिकु सेकेंड जो खेल, हिकु सेकेंड जो खेल जो अभ्यास आहे। जॾहिं चाहे जीअं चाहे हुन स्थिति में स्थित थी सघो। अंतिम पेपर सेकेंड जो ई हूंदो, अंतिम पेपर सेकेंड जो ई हूंदो। उन समय माण्हू एॾा दुखी परेशान, ऐं बाबा चए हलो। असां हाणे हाणे माण्हुनि खे साक्षी थी करे सकाश था ॾियूं। हाणे हाणे बाबा चई हलो निराकार रूप। बसि त हिकु सेकेंड जो पेपर में पास थी वियो, उहो ई पास विद ऑनर्स थी वेंदा। अगरि हिकु सेकेंड जी हलचल में अची वियो त फेल, अचल रहियो त पास। अहिड़ी कंट्रोलिंग पावर आहे। हाणे अहिड़ो अभ्यास खपे, हाणे अहिड़ो अभ्यास खपे। तीव्र रूप जो हुजिणो खपे। जेतिरो हंगामो ओतिरो स्वयं जी स्थिति अति शांत। इहा अभ्यास करो। ॾिसो तव्हां दुनियादारी में रहंदा आहियो, केॾो शोर रहंदो आहे दुनियादारी में। काॾे वञो था केॾो शोर रहंदो आहे, उते ख़ासि इहा अभ्यास करो। हाणे हाणे मां हिन शोर शराबे में वेठी आहियां, हाणे हाणे परमधाम जी शांती में वेठी आहियां। तॾहिं त बाबा चई न असांजो योग अखि खुलियल जो आहे, अखियूं असांजी खुलियल हुजनि। लेकिन हाणे हाणे मां दुनिया जी सभु ॻाल्हियूं ॾिसां थी, साक्षी थी करे बाबा सां गॾु ॿुधां थी। हाणे हाणे मां निराकार रूप परमधाम में शांती में वेठी आहियां। त इहे अभ्यास करो। बाबा चवनि था हिकु सेकेंड जी हलचल में आयो, हिकु सेकेंड बि आयो त फेल थी वेंदो, अचल रहियो त पास। अहिड़ी कंट्रोलिंग पावर आहे। हाणे अहिड़ो अभ्यास तीव्र रूप सां हुजिणो खपे। जेतिरो हंगामो ओतिरो स्वयं जी स्थिति अति शांत। जीअं सागर ॿाहिरि आवाज़ संपन्न हूंदो आहे, अंदरि केतिरो शांति हूंदो आहे। ईअं अभ्यास खपे। कंट्रोलिंग पावर वारा ई विश्व खे कंट्रोल करे सघंदा न। कंट्रोलिंग पावर वारा ई विश्व खे कंट्रोल करे सघंदा। जो स्वयं खे न करे सघंदा, उहो विश्व जो राज्य कीअं कंदा। समेटण जी शक्ति खपे। जी समेट रहे न। ॾिसो हाणे हाणे असां पूरो कंहिं कम जे लाइ सभु सामान बिखेरे छॾींदा आहियूं। हाणे हाणे कमु पूरो थी वियो, सभु समेटे वठो। जीअं सुबुह जो जॾहिं रोटी ठाहींदा आहिनि माण्हू, त किचन केॾो फैलियल हूंदो, ये अची छेॾे। ऐं जॾहिं रोटी आदि ठाहे किचन साफ़ु करे त सभु समेटे वठंदा आहिनि। ईअं असांखे पंहिंजी संकल्पनि खे बि समेटणो। हाणे हाणे मां इहो कमु करां थी, हिन में असांजो संकल्प हलंदो, बुद्धि ईंदी। भई रोटी ठाहींदासीं त संकल्प हलंदो, धंधो कंदासीं त बाबा सां गॾु उन हिसाब सां संकल्प हलंदा, बुद्धि उन हिसाब सां हलंदी। हाणे हाणे बसि सभु थी वियो। हाणे हाणे निराकार रूप में परमधाम में बाबा सां गॾु। त इहे बाबा चवनि था जॾहिं असां हिकु सेकेंड में ऐं विच विच में बि अभ्यास करो। जॾहिं रोटी ठाहियो था उन समय बि विच विच में अभ्यास करो। मां सेकेंड में हाणे परमधाम में पंहिंजी बुद्धि टिकाए सघां थी सेकेंड में। पर ध्यानु ॾिजो गैस ते कोई चीज़ न हुजे, या धंधे आदि में आयो, पर सभिनि जो ध्यानु बि ॾियणो आहे। इहा सिचुएशन कढी करे हिकु सेकेंड में मथे, पोइ वरी हेठि। त इहो अभ्यास करिणो आहे असांखे। छो जो अंत में ईअं ई थींदो। अंत में ईअं न ॾिसंदा कि तव्हां किचन में रोटी था ठाहियो या धंधो था करो, अचानक ई कॾहिं बि विनाश थी वेंदो। पोइ ईअं थोरी चईंदासीं अरे मुंहिंजी भाॼी हिन ते वई आहे, मुंहिंजो ग्राहक आहे, इहो आहे। त ईअं असांखे युक्ति सां हिकु सेकेंड कढो। छो जो सेकेंड जो ई खेल आहे।
सेकंड जो ई खेल आहे। असां सेकंड में हाणे हेठि असांजी बुद्धि बाबा सां गॾु असां इहे कमु था करूं, हाणे परमधाम में बाबा सां गॾु, वरी हेठि वरी मथे। कंट्रोलिंग पावर वारा ई विश्व खे कंट्रोल करे सघंदा, जो स्वयं खे न करे सघंदा उहो विश्व जो राज्य कीअं पाईंदा। समेटण जी शक्ति खपे। विश्व राज्य अधिकारी ठहिण लाइ मुख्य शक्ति कहिड़ी खपे? समेटण जी। ब्रेक लॻाइण लाइ समेटण जी शक्ति खपे। हिकु सेकेंड में विस्तार सां सार में हली वञो, हिकु सेकेंड में सार सां पोइ विस्तार में बि अचिणो। इहे ई वंडरफुल खेल आहे। पंजी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा रहो। तव्हांखे हाणे आत्मायूं, तव्हांखे सभी आत्मायूं सुख में झुलाईंदियूं ॾिस, दुख सां सुखी रही वेंदियूं आहिनि। कृष्ण खे जॾहिं सुख झूले में झुलाईंदा आहिनि त माण्हू, दुखी माण्हू बि थोरो समय जे लाइ त दुख भुलिजी वेंदा आहिनि। असांजे नैन, मुख, चेहरा सभु सुख ॾियनि आत्माउनि खे। असांजा नैन, मुख, चेहरा सभी आत्माउनि खे सुख ॾियनि। अहिड़ा सुखदाई ठहो। चेक करो, असांखे असां सां कोई माण्हू मिलंदो आहे, भले असां उन्हनि सां ॻाल्हायूं न ॻाल्हायूं, उन्हनि खे ॾिसूं न ॾिसूं, पर कंहिं माण्हू खे परां खां ई ॾिसंदा न त उनखे ॾिसण में ॾाढो सुठो लॻंदो आहे। शिकिल न, उन्हनि जा वाइब्रेशन सुठा हूंदा आहिनि। भले उन्हनि जी शिकिल एॾी सुठी न हुजे, लेकिन उन्हनि माण्हुनि जे संबंध संपर्क में ईंदा आहियूं त उन्हनि खे ॾिसी करे ॾाढो ई सुठो लॻंदो आहे। छोजो उहा आत्मा ख़ुदि बि सुठे वीचारनि में रहंदी। ॾाढो सहज तरीक़ो आहे। अगरि असांखे माण्हू असां सां मिली करे माण्हू सदा ख़ुशि थियनि, सुख शांति जो अनुभव करनि, आनंद जो अनुभव करनि, त असांखे सभिनि जे लाइ सुठे वीचारनि में रहणो। न त जंहिंजे लाइ असां सुठे वीचारनि में रहंदासीं न, उहो त असां सां मिली करे ख़ुशि थींदो, लेकिन जंहिंजे लाइ अगरि असांजे मन में थोरो सो बि उल्टो सुल्टो वीचार हूंदो न त उहो ख़ुशि न थींदो। त बाबा चवनि था, अहिड़ा सुखदाई ठहिया आहियो। अहिड़ो सुखदाई जो ठहींदो आहे, उनजे संकल्प में बि दुख जी लहर न अची सघंदी। उन्हनि जे संकल्प में बि छा न ईंदी? दुख जी लहर न ईंदी। मतिलबु अहिड़ा जो सदा सुठे वीचारनि में रहंदा आहिनि, हू त हमेशह ई पॉज़िटिव ई सोचता रहंदा, दुख जी ॻाल्हियुनि में बि पॉज़िटिव सोचता रहंदा। त असांखे छा ठहिणो आहे? अहिड़ो सुखदाई, जीअं भक्ति मार्ग में असांखे झूलो झुलाए करे, देवी देवताउनि खे झूलो झुलाए करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि न, ईअं असांखे सुखदाई ठहिणो आहे। प्रैक्टिकल में माण्हू असांखे ॾिसी ख़ुशि थियनि, सुख जो अनुभव करनि। हाणे बाबा असांखे चवनि था, अॼु मधुबन निवासी भाउ भेणनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। निमित भले बाबा कंहिंसां बि ॻाल्हाइनि, लेकिन असां सभिनि जे लाइ आहे। मधुबन निवासी बाबा चवंदा आहिनि कि असां सभु किथे बि रहूं था त उहो सेवा स्थान आहे, लेकिन असां सभु असल में केरु आहियूं? मधुबन निवासी। त मधुबन निवासी सभी सदा बाप जी यादि में लवलीन रहण वारा आहियो न। बाप जी समान सदा अथक ऐं डबल लाइट स्थिति में स्थित हूंदा आहियो न। बाबा जीअं सदा अथक ऐं डबल लाइट आहिनि, ईअं ई असां बि सदा अथक ऐं डबल लाइट आहियूं। जो जेतिरो हल्को हूंदो आहे न, ओतिरो अथक हूंदो आहे। कंहिं बि प्रकार जो बोझ असांखे थकाईंदो आहे। अगरि असां हाणे सोचूं कि मूंखे हाणे राति जी रोटी ठाहिणी आहे, अगरि असां इहे सोचंदा आहियूं न कि अरे मूंखे त अञा इहो बि कमु करिणो आहे, इहो बि कमु करिणो आहे, पोइ रोटी बि ठाहिणी आहे, त इहे सोच सां छा थींदो आहे? असांखे बोझ लॻंदो आहे। अरे मूंखे त सुबुह जो जल्दी उथी करे इहो करिणो आहे, त इहो बोझ थी वेंदो आहे। बाबा असांखे सुबुह जो उथी करे ईअं करिणो आहे। बाबा
असांखे हाणे शाम जो इहो करिणो आहे, पोइ राति जी रोटी ठाहिणी आहे। बाबा शब्द विच में लाहींदा न, बाबा खे चऊं बाबा असांखे ईअं करिणो आहे, त असांखे छा थींदो, उहो जो बोझ वारो ॻाल्हि हूंदी न, उहो बाबा हरे वठंदा आहिनि। त बाबा चवनि था कि कंहिं बि प्रकार जो बोझ असांखे थकाईंदो आहे। जे शरीर जे बोझ वारा बि थकी ज़्यादा वेंदा आहिनि, हल्को थकंदो न आहे। जे कंहिं बि प्रकार जो बोझ, चाहे मनसा जो हुजे, चाहे संपर्क जो हुजे, भई मन में अगरि असां सोचूं था या कंहिंसां संपर्क में अचूं था, त उहो बि बोझ हूंदो आहे कि न चाहींदे बि उन सां मिलणो पवंदो आहे। संबंध जो हुजे, लेकिन बोझ थकावट में लाहींदो आहे। इन करे कॾहिं बि असांखे कोई बि कमु बोझ में न करिणो आहे, ख़ुशी ख़ुशी सां करिणो हूंदो आहे। मधुबन निवासियुनि खे अथक भव जो वरदान मिलयल। मधुबन निवासियुनि खे अथक भव जो वरदान मिलयल आहे। त अथक आयो न, मधुबन में ॾिसो केॾा माण्हू ईंदा आहिनि। हाणे बाप दादा जी सीज़न थी, वरी शिविर थींदा, हुते रहण वारा माण्हू त मतिलबु उन्हनि जो डेली जो उहो ई रूटीन, उहो ई भंडारे जो रोटी ठाहियो, उहो ई पंहिंजे डिपार्टमेंट में उहो ई कमु करो, त बि उहो हमेशह उन्हनि जे चहिरे में हमेशह ख़ुशि रहंदा आहिनि। छो जो हुतां जी भूमि में उहो वरदान प्राप्त आहे न। त कोई बि सेवा में वेंदो न, त उहो जीअं त हुनखे उहो वरदान जी शक्ति हलाईंदी आहे। अगरि तव्हां मधुबन में सेवा कई हुजे त केतिरी बि सेवा कंदव, थकंदव न। त उहो असांखे असांखे ईअं घर में बि ईअं सोचिणो आहे। ईअं न सोचो हाणे त असां घर में आहियूं, गृहस्थी में आहियूं। हमेशह यादि रखो, मां आहियां मधुबन निवासी। भले मां काथे बि रहां थी, लेकिन भॻवानु असांखे, बाबा असांखे चए थी कि असां केरु आहियूं, मधुबन निवासी। भले काथे बि रहो था, त उहो फीलिंग न असांखे अथकपन लाहींदी, असां थकंदासीं न। त बाबा चवनि था कि मधुबन निवासियुनि खे अथक भव जो वरदान मिलयल आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि सदा इहे संकल्प कंदा रहो, जे हिकु मां विजयी आत्मा, अमर आत्मा ऐं अथक आत्मा। विजयी आत्मा सां हर परिस्थिति पार थी वेंदा, विजय जो तिलक लॻायो। अमर भव जे वरदान सां कॾहिं बि असां बाबा खे छॾंदासीं न, चाहे कहिड़ी बि ॻाल्हि अची वञे, कहिड़ो बि पेपर अची वञे, कॾहिं बि असां कंहिं बि रीति सां बाबा जे खे छॾंदासीं न। ऐं अथक अर्थात कॾहिं बि असां थकंदासीं न, चाहे पुरुषार्थ में, चाहे सेवा में, कहिड़ी बि ॻाल्हि में असां थकंदासीं न। त बाबा चवनि था कि मधुबन निवासियुनि खे आहे न अथक भव जो वरदान मिलंदो। त हिकु त ख़ुदि खे मधुबन निवासी सम्झो, सोचो मां अथक आत्मा आहियां। त अथक आयो न, ऐं बि मेलो हले थो, ॿियो बि मेलो हले थो। जेतिरो अॻियां हलंदा ओतिरा इहे मेला वॾा ई थींदा वेंदा, घटि न थींदा। जेतिरो वधाईंदा वेंदा ओतिरो वधंदा वेंदा। केतिरो बि प्लान ठाहियो, जेतिरो ठाहींदा ओतिरो वधंदा वेंदा। छो जी संगम ते ई ईश्वरी परिवार जी वृद्धि थींदी आहे। ॾिसो मधुबन में आए दिन या सेंटर्स ते बि काथे काथे हमेशह प्रोग्राम हलंदा ई रहंदा आहिनि। छो जी हाणे ई त असां बाबा आया आहिनि, त बाबा आया आहिनि त सभिनि सां मिलंदा त सही, है न। शिव बाबा हाणे आया आहिनि परम धाम खां हिन सृष्टि ते, त सभिनि सां मिलंदा न। सभिनि सां मिलण लाइ सभिनि खे सेंटर ते या मधुबन में त अचिणो ई पवंदो, त उन जे लाइ कोई न कोई प्रोग्राम त करिणो ई पवंदो। बाबा जे परिवार वृद्धि खे पाईंदो त कोर्स, क्लासिस, उन्हनि जी पालना, इन वीचार न, इहे सोच रखी करे असांखे ईश्वर सेवा में रहणो।
कि हाणे शिव बाबा आया आहिनि। शिव बाबा जे घर में असां सेवा था करूं। अगरि तव्हां मधुबन या सेंटर ते सेवा कंदा आहियो त उन समय सोच था करो भई ये शिव बाबा जो घर आहे। हाणे शिव बाबा जीअं न घर में महिमान ईंदा आहिनि त भई वॾो अगरि सॾु करे चईंदा आहिनि न वॾे जो पूरो हलंदो आहे, उन जे अंडर में सभु हलंदो आहे। ये वॾे माण्हुनि सां सभु हिक ॿिए सां बि मिलंदा, पर घर जे वॾो त अलॻि ई थींदो आहे। ईअं ई हाणे विश्व जो पिता हिन सृष्टि ते आयो आहे, उन पिता सां मिलण लाइ, उन पिता जी ॻाल्हियूं ॿुधण लाइ इहे सभु ॿार सेंटर ते या मधुबन में ईअं ईंदा आहिनि न ॿार, त पोइ थकावट न थींदी। त इहे विचार सागर मंथन करिणो आहे। बाबा चए थो संगम ते ईश्वरी परिवार जी वृद्धि त थींदी ई सही, जेतिरो समय कम ओतिरी वृद्धि ज़्यादा थी। मतिलबु जेतिरो समय कम थींदो वेंदो न संगम जो, ओतिरा ॿार ज़्यादा ईंदा वेंदा। पहिरियों सिर्फ़ु केतिरा हुया, हाणे संगम युग ख़तमु थियण वारो त केॾा ॿार ईंदा आहिनि बाबा जे घर में। इहे त न सम्झंदा आहियो ॿिया अची वेंदा त असां काॾे वेंदासीं। जो इहे उहो ई थियो न भई घर में जीअं ॿार वृद्धि थींदा वेंदा आहिनि, ॿारनि जी वृद्धि थींदी वेंदी आहे, घर पोइ नंढो थींदो वेंदो आहे, माण्हू जास्ती थींदा वेंदा आहिनि, त पोइ इहे त न सोचंदा आहिनि कि भई एॾा ॿार कीअं पैदा कंदा त असां काॾे वेंदासीं। इन करे शादियूं ई न करायो, ॿार ई न पैदा करो, असां काॾे वेंदासीं, ईअं थोरी सोचंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि ईअं त न सोचंदा आहियो कि एॾा ॿार ईंदा त असां काॾे वेंदासीं। ख़ुदि त्याग मुहूर्त ठाहींदा आहिनि जो उन्हनि जे लाइ सभु कुझु स्वतः ई ख़्यालु रहंदो, उन्हनि जे लाइ सभिनि खे स्वतः ई ख़्यालु रहंदो। अगरि असां त्याग मुहूर्त थी वेंदा आहियूं न त सभिनि खे असांजो ख़्यालात रहंदो। त तव्हां माण्हू त निष्काम आहियो न, जेतिरो हर कामना सां न्यारो रहंदव ओतिरो हर कामना सहज पूरी थी वेंदी। जेतिरो हर कामना सां न्यारो थी वेंदासीं ओतिरो हर कामना सहज पूरी थी वेंदी। कॾहिं कोई माण्हू प्लान ठाहींदा आहिनि न त उन्हनि जो थोरो देरी सां थींदो आहे, कोई कंहिंजे पुठियां पइजी वेंदो आहे न, कॾहिं ईअं थींदो आहे। ऐं अगरि असां हुनखे छॾे ॾींदा आहियूं त पाण ई थी वेंदो। त बाबा चवनि था कि निष्कामी ठहो। कॾहिं असांजी कामना हूंदी आहे, स्वार्थ हूंदो आहे न, त उहो ॻाल्हि पूरी थियण में थोरी समय लॻंदो। इन करे स्वार्थ बि न हुजणी खपे, कामना बि न हुजणी खपे कि भई मुंहिंजो नाम थींदो, ईअं थिए। जेतिरो हर कामना सां न्यारो रहंदा ओतिरो ई हर कामना सहज पूरी थी वेंदी। ख़ुशी में प्राप्ति में थकावट न थींदी। मधुबन निवासी पुरुषार्थ जो नयो तरीक़ो छा कढियो आहे? मधुबन निवासियुनि खे पुरुषार्थ जी नई युक्तियूं कढणी खपनि जो सभु फॉलो करनि। नयो वर्ष शुरू थियो त नई ॻाल्हियूं कढणी खपनि न। सहज पुरुषार्थ जी नई इन्वेंशन कढो ऐं प्रैक्टिकल अनुभव करे ॿियनि खे ॿुधायो। त कोई न कोई नई पुरुषार्थ जी इन्वेंशन कढणी आहे, पोइ ख़ुदि करे ॿियनि खे बि ॿुधायो कि असां हीअं पुरुषार्थ कंदा आहियूं। सर्व आत्मायूं असांखे ऊची नज़र सां ॾिसंदियूं आहिनि। जीअं आकाश जे मथां चमकंदा उहे सितारनि खे ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि न, उहा असां सभिनि खे सर्वश्रेष्ठ महान लकीएस्ट असां आत्माउनि खे कीअं ॾिसंदा आहिनि सभु माण्हू, इहे सभु सर्वश्रेष्ठ महान लकीएस्ट समीप आत्माउनि जी नज़र सां ॾिसंदा। जॾहिं असां सहज पुरुषार्थ जी युक्ति कढंदासीं, प्रैक्टिकल में अनुभव करे ॿियनि खे ॿुधाईंदासीं, जॾहिं असां निष्कामी थी वेंदासीं, जॾहिं असां अथक थी वेंदासीं,
तॾहिं असांखे बाबा चवनि था कि सर्व आत्मायूं असांखे ऊची नज़र सां ॾिसंदियूं। वैसे भी अगरि असां ख़ुदि खे सदा उन ऊची नज़र सां ॾिसूं कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मां हाणे छा थी करां, मां भविष्य में छा ठहण वारी आहियां, रहम दिल, क्षमा भाव, ॿियनि जे लाइ अगरि असांजे मन में सुठी भावना हूंदी त ऑटोमेटिकली ॿिया बि असांखे उन ऊची नज़र सां ॾिसंदा। बाबा चवनि था कि ये सर्वश्रेष्ठ लकीएस्ट परमात्मा जी समीप आत्मायूं आहिनि। त जे नज़र सां ॾिसंदा आहिनि उन में स्थित रहो। असांजो उथणु वेहणु हलणु सभी चरित्र जे रूप में ॾिसंदा। जॾहिं असां अहिड़ो पुरुषार्थ कंदासीं, स्वयं जे मथां अगरि असां एतिरी अटेंशन ॾींदासीं तॾहिं त माण्हुनि जी अटेंशन बि असांजे मथां पवंदी न। जीअं बाप जे हर कर्तव्य खे पंहिंजे चरित्र जे रूप में ॾिसंदा आहिनि न। बाप जे हर कर्तव्य खे उन्हनि चरित्र जे रूप में ॾिठो आहे। जीअं सम्झो साकार बाप खे त असां न ॾिठो आहे, साकार बाप दादा खे, लेकिन अव्यक्त बाप दादा खे बि माण्हू ॾिसंदा आहिनि कि बाबा कीअं ॻाल्हाइनि था, कीअं करनि था। अगरि असां अव्यक्त मुरली बि ॿुधंदा आहियूं त बाबा जा एक्शन्स, बाबा जी एक्टिंग बि ॾिसंदा आहिनि न। कोई बाबा कीअं था करनि, कीअं था ॻाल्हाइनि, कीअं था मुस्कुराइनि। त ईअं ई बाबा चवनि था अगरि असां बि, छोकी बाबा पंहिंजे सुमान में रहिया आहिनि। बाबा खे थोरी भुलिजंदो आहे मां परमधाम मां आयो आहियां। बाबा खे यादि हूंदो आहे मां परमधाम मां हिन सृष्टि खे, हिननि आत्माउनि खे ज्ञान थो ॾियां। कंहिंखे बि डॉक्टर हूंदो, डॉक्टर खे भुलिजंदो मां डॉक्टर आहियां न। के माउ खे भुलिजंदो मां माउ आहियां, यादि रहंदो न, हा मां माउ आहियां, मुंहिंजा एतिरा ॿार बि आहिनि। त उहो ई बाबा चवनि था कि तव्हांखे सदा यादि रहंदो आहे मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां काथां जी रहण वारी आहियां, हिन सृष्टि खे छो आई आहियां। त इहे जॾहिं असांखे सदा यादि रहंदो न, जॾहिं असां हर ॻाल्हि, हर बाबा जी हर श्रीमत यादि रहंदी आहे, उन अनुसार ई सोचंदासीं, ॻाल्हाईंदासीं, कर्म कंदासीं, त ऑटोमेटिकली असांजे हर कर्म खे चरित्र जे रूप में ॾिसंदा। साधारण न, मधुबन विश्व जे अॻियां स्टेज आहे। स्टेज ते जो एक्टर हूंदो आहे न, हुनजो हर एक्ट, उनखे हर एक्ट ते, उन्हनि जी हर एक्ट ते केतिरो अटेंशन रहंदो आहे। सभिनी हथ उठाईंदे आहिनि त बि अटेंशन सां, अगरि हथ बि उठाईंदा न एक्टर त बि अटेंशन सां उठाईंदा। ॾिसो जो हीरो एक्टर हूंदो आहे हुनजो कोई न कोई अहिड़ो एक्शन माण्हू एॾो फेमस थी वेंदो आहे कि उहो हीअं हथ उठाईंदो आहे। त सोचो असां त केरु आहियूं, असां पूरी विश्व में फेमस एक्टर आहियूं जंहिंजी असांजी पूजा थी थिए। त छो जी उन्हनि खे मालूम आहे कि असां उन एक्टर खे सभु मालूम हूंदो आहे कि असांखे सभु ॾिसनि था, त अहिड़ी स्टाइल सां हथ उठाईंदा आहिनि, अहिड़ी स्टाइल सां एक्टिंग कंदा आहिनि कि सभिनि जो अटेंशन ईंदो आहे। असांजे हर कार्य जो उन्हनि खे इहा महत्व, उन्हनि खे पतो हूंदो आहे कि असांजे हर कार्य जो महत्व आहे। बाप दादा बि जेतिरो मधुबन जी आत्माउनि जो महत्व आहे, उन महत्व सां ॾिसंदा आहिनि। त असां बि किथे बि रहंदे हुए अगरि ख़ुदि खे मधुबन निवासी सम्झंदासीं त सोचो ख़ुदि खे परमात्मा जी संतान सम्झंदासीं त असांखे बि केतिरा माण्हू नज़र फॉलो कंदा। नयो प्लान ठाहियो कि स्वतः सहजयोगी कीअं ठहूं। हाणे नयो प्लान ठाहियो कि स्वतः सहजयोगी कीअं ठहूं। छो जी सभी हिन वर्ष में इहे ई लक्ष्य रखी करे हलनि था कि हाणे लास्ट में सहज योग और स्वतः योग जो अनुभव ज़रूरु हुजिणो खपे।
हाणे हाणे अगरि असां अञा बि असां महिनत करे बाबा खे यादि था करूं, महिनत करे अगरि असां कंहिं ॻाल्हि खे छॾूं था त पोइ सहज योगी कॾहिं थींदासीं, स्वतः योगी कॾहिं थींदासीं। सहज रीति सां बाबा जी यादि, बाबा जी हर धारणा पंहिंजे पाण ई असांखे बाबा यादि रहे। अहिड़ी स्टेज हाणे न कंदासीं त कॾहिं कंदासीं। त सहज योग के आधार ते थींदो आहे या स्वतः योगी के युक्ति सां ठही सघंदा आहियूं, ये प्लान कढो ऐं अनुभव करो पोइ सभिनि खे ॿुधायो कोई न कोई ॻाल्हि जो कीअं असां हमेशह बाबा जी यादि में रहो, बाबा जी श्रीमत अनुसार कार्य करो। इनखे पहिरियों त कर्म में लायो, ख़ुदि प्लान ठाहियो, करो, पोइ अनुभव ॿियनि खे ॿुधायो। महिनत कम सफलता ज़्यादा, अहिड़ा नए पुरुषार्थ जी तरीक़ा ठाहियो। प्लान अहिड़ो करो जंहिंखे ॾिसी सभु मधुबन निवासियुनि खे थैंक्स चयो। बाबा चवनि था प्लान अहिड़ो ठाहियो जेका असां जंहिंजे कारण असांखे सभु असांखे थैंक्स चयो। राजस्थान जी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। मधुबन में हर क़दम में सहज कमाई जो अनुभव थींदो आहे न। मधुबन खे वरदान भूमि चइबो, त वरदान सहज प्राप्ति खे चइबो आहे न। त वरदान खे चइबो आहे जेकी ॻाल्हि असांखे सहज प्राप्ति थी वञे। वरदान कॾहिं मिलंदो आहे? जीअं बाबा चई तव्हां अथक आहियो, है न, असां अथक आहियूं, त बाबा त चई तव्हां अथक आहियो। अॼु बाबा असांखे चई था तव्हां अथक आत्मा आहियो, त अॼु असांखे सॼो ॾींहुं यादि रहे, स्मृति जो पाणी ॾियो कि मां अथक आत्मा आहियां, ऐं बाबा जी यादि जी धूप ॾियो। बाबा खे यादि करे संकल्प करो मां अथक आत्मा आहियां। पोइ कर्म कंदे हुए बि यादि रखो कि मां कहिड़ी आत्मा आहियां, अथक आत्मा। त इहे जॾहिं असां अॼु सम्झो सॼो ॾींहुं असां इहे अभ्यास कयो अॼु ऐं कल्ह, त असां में न उहो अथकपन जो गुण भरिजी वेंदो आहे। त धीरे धीरे असां में उहो क्वालिटी, उहो जेको गुण आहे उहो प्रत्यक्ष कर्मनि में नज़र ईंदो आहे। त बाबा खे यादि करण सां छा थींदो आहे, उहो शक्ति, उहो गुण असांजे अंदरि भरिजी वेंदो आहे। त रोज़ु रोज़ु असांखे बाबा खे यादि करे ऐं ईअं कोई न कोई गुण या कोई न कोई शक्ति जो बि तव्हांखे लॻे थो कमी आहे, जो बि तव्हांखे लॻे थो अञा प्रैक्टिकल में न आई आहे, त विशेष हुनखे घड़ी घड़ी संकल्प में लायो ऐं बाबा खे यादि करो त उहो असांजे स्वरूप में ईंदी वेंदी। त बाबा चवनि था कि वरदान सहज प्राप्ति खे चइबो आहे। त मधुबन में अचण सां ई महिनत करणु समाप्त थी वेंदो आहे। ऐं मधुबन में छा आहे, शिव बाप ऐं ब्रह्मा बाऊं एॾी दादियुनि एॾी तपस्या कई आहे, त जीअं हुतां जो ऑटोमेटिकली वायुमंडल में उहा वाइब्रेशन आहे नी। असां जेतिरो मधुबन में आत्म अभिमानी स्थिति में स्थित रहंदासीं न, मधुबन में ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त हुते असांखे सहज उहा प्राप्ति थी सघंदी आहे। महिनत न करणी पवंदी, असांखे बाबा खां उहा शक्ति खींचणी न पवंदी, उहा सहज हुते आहे ई। जे काथे परफ्यूम असां स्प्रे करे छॾूं त ऑटोमेटिकली ख़ुशबू ईंदी आहे न, असांखे स्प्रे करण जी ज़रूरत न पवंदी। ईअं ई मधुबन में ऑटोमेटिकली वायुमंडल में उहा वरदान आहिनि। त बाबा चवनि था मधुबन में अचण सां ई महिनत करणु समाप्त थी वेंदो आहे, सहज प्राप्ति थियणु शुरू थी वेंदी आहे। त इन थोरे से समय में केतिरी कमाई जमा कई, इन करे मधुबन वञिणो खपे। ख़ासि पुरुषार्थ जे लाइ बि वञिणो आहे, सेवा बि करणी आहे। हुते हिकु सेकेंड बि पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो खपे।
मधुबन में अचण अर्थात कमाई जी खान इकट्ठी करण। त अहिड़ो महत्व ॼाणंदे हुए थोरे से समय में खजाना जमा कया। छो जी मधुबन आहे ही डायरेक्ट बाप दादा जी कर्म भूमि, चरित्र भूमि, सेवा भूमि, तपस्या भूमि। हिते तपस्या जा वाइब्रेशन वायुमंडल आहे। इहे सभु ॻाल्हियूं हिन भूमि में अचण सां सहज अनुभव करे सघंदा आहियूं। जी कोई विशेष कमाई जी सीज़न थींदी आहे त कमाई जे बग़ैर रही न सघंदा आहियूं न। निंड जो समय त्याग करे ॾींदे। त मधुबन में एक्स्ट्रा लॉटरी आहे कमाई करण जी। तपस्वी कुमार आयो न। तपस्वी जी तपस्या सिर्फ़ वेहण जी समय न थींदी आहे। तपस्या अर्थात लग्न। हलदे फिरदे भोजन करण कंदे बि लग्न आहे न। हिक जी यादि में हिक सां गॾु भोजन स्वीकार करण इहा तपस्या आहे। हिक जी यादि में हिक सां गॾु भोजन स्वीकार करण इहा तपस्या करो। सुठे सां भोजन करूं था उन समय बि बाबा जी यादि में करूं त इहा बि तपस्या आहे। हलदे फिरदे कर्म कंदे हुए बाबा जी यादि करो त इहा बि तपस्या आहे। जो बि चांस मिलंदो आहे हुनखे सुठी तरह सां खणी करे संपन्न ठहो ऐं ॿियनि खे बि ठाहियो। ॿियो बाबा ॿुधाइनि था ॿियो पॉइंट कि ज्ञान सागर जा ॿार सदा ज्ञान रत्न सां खेलंदा आहियो न। सभिनि खां वॾे ते वॾे अविनाशी ज्ञान रतन ज्ञान सागर जा ॿार ज्ञान रतन सां खेॾंदा आहिनि। अॼुकल्ह त पत्थर बुद्धि थी वियासीं है न। फालतू ॻाल्हियुनि सां खेॾियासीं, पत्थरनि सां खेॾिया, इन करे दुख अशांति रही। तव्हां कंहिंसां खेॾंदा आहियो? ज्ञान रत्न सां खेॾंदा आहियो न। हाणे ज्ञान जी ॻाल्हियूं बुद्धि में ईंदियूं आहिनि या अञा ताईं उल्टी सुल्टी ॻाल्हियूं बुद्धि में ईंदियूं आहिनि त हुन अनुसार ई असां कर्म कंदा आहियूं। हाणे ज्ञान रत्न सां खेॾंदा आहियो न। जीअं राजा जा ॿार सोने चांदी जे खिलौने सां खेॾंदा त ज्ञान सागर जा ॿार सदा ज्ञान रत्न सां खेॾंदा आहिनि। ज्ञान रतन सां खेॾण सां दुख अशांति जी लहर न ईंदी। त हीअ निशानी आहे। अगरि असां ज्ञान रत्न सां ई खेॾूं था, जो बाबा जी ज्ञान मिलियो आहे उनखे बुद्धि में रखी करे उन अनुसार ई असां निर्णय करूं था, संकल्प करूं था। अगरि असां ख़ुशि आहियूं जीवन में, दुख शांति न आहे त सम्झो असां ज्ञान रत्न सां ई खेॾूं था ऐं असांजे जीवन में दुख शांति परेशानी आहे। दुख शांति ईंदी सही, लेकिन बाबा असांखे हुनखे सामनो करण जे लाइ कहिड़ी शक्ति, कहिड़ो गुण, कहिड़ी श्रेष्ठ मत ॾिनी अथई। अगरि इहा असांजी बुद्धि में अची वई ऐं असां हुनखे यूज़ करे वरितो त दुख शांति न थींदो। त मतिलबु असां कंहिंसां था खेॾूं? ज्ञान रत्न सां। ज्ञान रतन बि आहिनि त नॉलेज बि आहे। नॉलेज जे आधार ते अशांति जी लहर अची न सघंदी आहे। नॉलेज हूंदी कि हिन ॻाल्हि में ईअं करो, हिन ॻाल्हि में ईअं करो, कंहिंजो स्वभाव संस्कार ईअं आहे, ईअं करो त असांखे कॾहिं बि अशांति जी लहर न ईंदी। हाणे नयो जीवन आहे, दुख अशांति जी जीवन ईअं लॻे जीअं मुंहिंजी न आहे। हाणे असांजो नयो जीवन आहे त दुख शांति जी जीवन ईअं लॻे जीअं मुंहिंजी न आहे, ॿिए जी जीवन आहे। असांजी पहिरों जीवन बि असांखे यादि अचे न त हीअ चए हीअ मुंहिंजी न आहे, अलाए कंहिंजी पहिरों ॿिए कंहिंजी आहे, मुंहिंजी न आहे। मां त आत्मा आहियां, मुंहिंजो त लाइट जो शरीर आहे न। हाणे बीती हुई जीवन ते बि असांखे हसी अचणी खपे। बीती हुई जीवन ते बि असांखे हसी अचणी खपे। त हीअं असांखे अभ्यास करणु। हाणे बाप दादा चवनि था सभी संतुष्ट मणि आहियो। मणि सदैव मस्तक जे विच में चमकदी आहे। ताज जे अंदरि सुंदर
ताज जे अंदरि सुंदर मणियूं हूंदियूं आहिनि, त जो संतुष्ट मणी आहे न उहो सदैव बाप जे मस्तक ते रहंदी आहे, मस्तक में रहंदी आहे, अर्थात बाप जी यादि में रहंदी आहे। बाप बि उन्हनि खे यादि कंदा आहिनि। जॾहिं ॿार बाप खे यादि कंदा आहिनि त बाप बि रिटर्न में यादि कंदा आहिनि। सदा बाप जी यादि में रहण वारा हर परिस्थिति में संतुष्ट रहंदा आहिनि। त इहा निशानी आहे। अगरि असां हर परिस्थिति में ॻाल्हि त ईंदी, ॻाल्हि न ईंदी ईअं न, लेकिन हर परिस्थिति में असां अगरि संतुष्ट रहूं था त सम्झो असां सदा बाप सां गॾु आहियूं। चाहे परिस्थिति असंतुष्टता जी हुजे, दुख जी घटना हुजे, लेकिन सदा सुखी अनुभव करो। दुख खे सुख न सम्झो, लेकिन उहा आत्मायूं दुख में बि बाबा जे ज्ञान सम्झ सां, शक्तियुनि द्वारा, बाबा जी संग जे कारण ख़ुदि खे अतीन्द्रिय सुख में अनुभव कंदियूं। दुख जी परिस्थिति में सुख जी स्थिति हुजे, अहिड़ी नॉलेज जी शक्ति आहे। भक्ति मार्ग में माण्हू चवंदा आहिनि कि दुख बि भॻवान जो ई सम्झो, कि भॻवान ई ॾिनो अथई, हुनखे सुख सम्झो। लेकिन हिते बाबा असांखे ज्ञान ॾींदा आहिनि कि दुख परेशानी जो बि आई उहो छो आई, कंहिं कारण आई, उन समय बि असां कहिड़ी शक्तियुनि खे यूज़ करूं, छा सोचूं न, कहिड़ी श्रेष्ठ मत खे कार्य में लॻायूं, उनखे कार्य में लॻाए करे असांखे उहो दुख जो समय बि सुख में लॻंदो आहे। जीअं सम्झो कोई शरीर छॾंदो आहे त माण्हू त सोचंदा आहिनि कि भॻवान वटि हली वियो, भॻवान सां ॾाढो, चलो भॻवान जो बि कयईं उन में बि सुठो सम्झो। लेकिन बाबा असांखे छा सम्झाईंदा आहिनि कि उहो क्लियर सम्झानी ॾींदा आहिनि कि देह त विनाशी आहे, देह खे त छॾिणो ई आहे। अॼु न त कल्ह हर हिकु आत्मा खे इहा पुराणी देह छॾे करे नई वठणी ई आहे। कोई समय खां पहिरियों शरीर थो छॾे त हुनजो कर्म भोग आहे, उहा आत्मा हुनजो हिसाब किताब पूरो थी वियो हूंदो, हुनजो कर्म भोग आहे। त इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं बाबा असांखे ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि आत्मा थोरी मरी आहे, असां त उहा ॻाल्हाईंदी, कंदी, खाईंदी, पीअंदी, संबंध त आत्मा वॼाईंदी हुई न। हाणे उहा ई आत्मा असां सां गॾु अगरि ॿियो बि संबंध वॼाइणो हूंदो त ॿियो शरीर वठी करे ॿियो संबंध वॼाइण बि ईंदी न। त इहे बाबा असांखे ज्ञान जी शक्ति सां, नॉलेज जी शक्ति सां परिस्थिति में बि असां सुख जी स्थिति अनुभव करूं। ये फ़र्क़ु आहे ज्ञान ऐं भक्ति में। त संतुष्ट मणी आत्मा केरु हूंदी? जो दुख जी परिस्थिति में बि सुख जी स्थिति अनुभव कंदी, नॉलेज जी शक्ति द्वारा। कहिड़ी बि परिस्थिति हुजे, लेकिन स्थिति हिकु रस, नॉलेज जी शक्ति जे आधार ते परिस्थिति जो पहाड़ जे मुआफ़िक़ आहे, उहो राई अनुभव थींदी। माण्हू चवनि मरी वियो, मरी वियो, मरी वियो। बाबा चए आत्मा शरीर छॾे ॿियो शरीर वठण वई, बसि। अर्थात त उहा पहाड़ जहिड़ी ॻाल्हि खे बि राई अनुभव कंदा, अर्थात कुझु न आहे, छोकी नथिंग न्यू आहे, नथिंग न्यू आहे, अहिड़ी स्थिति आहे। ऐं बाबा असांखे कहिड़ो पाठ पढ़ाईंदा आहिनि? नथिंग न्यू। अहिड़ी स्थिति आहे न, कुझु बि थी वञे, नथिंग न्यू, हिनखे चइबो आहे महावीर। कुझु बि थी वञे, नथिंग न्यू। चौथो पॉइंट, बाबा चौथी पार्टी सां मिलनि था। पंहिंजे खे पद्मा पदम भाग्यशाली सम्झंदा आहियो? हर क़दम में पद्मनि जी कमाई जमा थिए थी। कीअं जमा थींदी आहे? हर ॻाल्हि खे बिंदी लॻाईंदा वञो, हर ॻाल्हि खे बिंदी लॻाईंदा न। अॼु सुबुह खां अगरि कोई ॻाल्हि थी हुजे, अञा ताईं अगरि तव्हांजे दिमाग़ में हले थी, त मतिलबु असां सुबुह खां बाबा खे यादि ई न कयो आहे, उन ॻाल्हि खे यादि था करूं।
जो बि ॻाल्हि थी बाबा खे ॾेई फुल स्टॉप लॻाए तव्हां बाबा खे यादि कंदा वञो। इहे ई पद्मनि जी कमाई जमा करणु, इहो तरीक़ो आहे। तॾहिं असां पद्म भाग्यशाली ठहींदासीं। अहिड़ी अनगिनत पद्मनि जो मालिक अनुभव कंदा आहियो। सॼी सृष्टि जे अंदरि अहिड़ो पंहिंजो भाग्य ठाहिण वारा। सोचो असांखे स्वर्ग में सोने जा महल मिलंदा। जरा सोचो त सही, हिते माण्हू वटि सोनो पाइण लाइ न आहे। असां सतयुग में सोने जी थाली में रोटी खाईंदासीं। हाणे बसि अचण वारो ई आहे न। हाणे सृष्टि जे सभु माण्हू ख़ाली थी वेंदी, थोरा माण्हू बचंदा, पोइ असांजे लाइ नई दुनिया ठाहींदा हुआ। पोइ असां उन समय अची करे सतयुग में असां सोने जी थाली में रोटी खाईंदासीं, कहिड़ा सुठा कपिड़ा पाईंदासीं, असांजो शरीर में कोई बीमारी न हूंदी, किथे बि सूरु न हूंदो। असां वटि एॾो धन हूंदो। हाणे त माण्हुनि वटि धन जे लाइ केॾी टेंशन। असां वटि एॾो सोनो हूंदो, सोना हीरा, की पाइण त छॾियो, असांजी त हर चीज़ सोने हीरे जी हूंदी। त ईअं यादि स्मृति लाहियो कि असां अहिड़े अनगिनत पद्मनि जो मालिक आहियूं सॼी सृष्टि जे अंदरि। ऐं हाणे असांखे केॾो ऊचो ज्ञान थो मिले। बाबा चवनि था केॾो ऊचो ज्ञान थो मिले। त अहिड़ो पंहिंजो श्रेष्ठ भाग्य ठाहिण वारा कोटनि में कोई असां आहियूं। माण्हू कोड़ियूं कमाइण लाइ, कलयुग की दुनिया में कमाइण लाइ केॾी पढ़ाई था करनि, कहिड़ा एग्ज़ाम था ॾियनि, कहिड़ी नौकिरी धंधा करे छा था कमाइनि। ऐं असां सिर्फ़ु अलफ़ ऐं बे पढ़ण सां पद्मनि जी कमाई था करूं। त असां सोचो अहिड़ो पंहिंजो श्रेष्ठ भाग्य ठाहिण वारा कोटनि में कोई आयो जो गायन आहे। कोटनि में कोई में बि कोई असां आत्मा आहिनि जो गायन आहे। शुद्ध साधारण रूप में आए हुए बाप खे, बाप जे कर्तव्य खे ॼाणियो आहे। इहे कोटनि मां कोई जो पार्ट आहे न। त अहिड़ी ॻाल्हियूं न पंहिंजे मन में स्मृति में लाहियो त नशो चढ़ंदो। बाबा चवनि था कि ॼाणे वरितो, मञी वरितो ऐं पाए वरितो। जॾहिं विश्व जा मालिक पंहिंजो थी वियो त विश्व पंहिंजी थी वई न। विश्व जो मालिक असां रोज़ु भॻवान सां मिलंदा आहियूं, हुन सां गॾु उथंदा वेहंदा, उहो असांजो पीउ आहे। त विश्व असांजी थी वई। जीअं बीज पंहिंजे हथ में आहे त वृक्ष त छा थियो, बीज अगरि असांजे हथ में आहे त वृक्ष त आहे ई न। जंहिंखे ढूंढंदा हुआसीं हुनखे पाए वेठो, घर वेठे भॻवानु मिली वियो। त केतिरी ख़ुशी हुजणी खपे कि असांखे केॾी सुठी बुद्धि भॻवान ॾिनी अथई न। इहे बि असां पंहिंजी महिमा कंदा रहूं कि मुंहिंजी बुद्धि एॾी सुठी आहे कि मां भॻवान खे पहचाने वरितो, भॻवानु मूंखे पंहिंजो ठाहे छॾियईं। अहिड़ी ख़ुशी में रहो त काथे बि अख न डुबंदी तव्हांजी। अगरि तव्हांखे जीवन में कोई बि ॻाल्हि में तव्हांजी अख डूबे थी, पंहिंजे ॿारनि जे कारण, मुंहिंजो ॿारु पढ़े, एतिरा मार्क्स, नौकिरी धंधो या धन संपत्ति या कंहिंजे कारण बि काथे बि अगरि तव्हांजी अख डूबे थी त सोचो हाणे मूंखे भविष्य में छा मिलण वारो आहे। साम्हूं ॾिसंदे बि नज़र न ईंदव। अगरि असां हिन नशे में रहंदासीं न त असांजी काथे बि अख बि न डूबंदी, साम्हूं ॾिसंदे हुए बि न ॾिसंदासीं। कोई तव्हां वटि वॾो करोड़पति माण्हू बि अची वञे न तव्हांजे साम्हूं, लेकिन अगरि तव्हांखे नशो हूंदो कि हिन दुनिया जो करोड़पति त स्वर्ग में कुझु बि न आहे, मूंखे त स्वर्ग में हिन खां बि जास्ती मिलण वारो, हिन खां बि जास्ती। अॼु जो करोड़पति पंहिंजो घर सोने जो ठाहे सघंदो त उनजे घर में हर चीज़ सोने जी थी सघंदी आहे। केतिरो बि करोड़पति हुजे, हर चीज़ सोने जी।
त जॾहिं असांखे नशो रहंदो न, तॾहिं असां उन्हनि जे रहन सहन, उन्हनि जे कपिड़ा, चीजियूं, धन संपत्ति, डिग्री, प्रॉपर्टी ते असांजी नज़र न वेंदी। असां सदा पंहिंजी नशे में रहंदासीं। थींदो आहे न कॾहिं कॾहिं कोई अहिड़ा माण्हू नज़र ईंदा आहिनि जो दुनिया में ॾाढा हाई फाई आहिनि, सम्झो तव्हांजा संबंधी ॾाढा आहिनि, करोड़पति उहा कलयुगी दुनिया में त रहंदा न, अरे हिननि जो केॾो सुठो। ऐं असांजो अगरि नशो हूंदो त असां चईंदासीं ठीकु आहे, असांखे त छा मिलण वारो आहे। बाप मिलियो, उन खां बि जास्ती हाणे संगम ते त असांखे बाप मिलियो आहे, विश्व जो पिता, विश्व जो मालिक मुंहिंजो पीउ आहे, है न। बाप मिलियो, सभु कुझु मिलियो, इहे ई सभिनि खां वॾी ख़ुशी आहे। इन ख़ुशी में मन सां नचंदा रहो, मन सां नचंदा रहो। इन खां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि छा आहे? इन करे गायन आहे, अतींद्र सुख पुछणो हुजे त गोप गोपियुनि खां पुछो। सदा त इहे चेक करिणो आहे असांखे कि असां सॼे ॾींहं में कंहिंसां बि मिलूं था, कुझु बि चीज़ ॾिसूं था, त हुननि जे कारण असां बाबा जो असांखे एॾो ऊचो ज्ञान ॾिनो अथई, एॾी प्राप्ति ॾियनि था, असां हुन नशे खे, हुन ख़ुशी खे भुलिजी करे उन में त नथा फसूं कि मूंखे बि अहिड़ो खपे, मां बि ईअं करां। इहे ख़ुदि खे आहे न चेक करिणो आहे। त बाबा मुंहिंजी किथे अख त नथी डूबे, अख डूबंदी त मूंखे उहा ॻाल्हि, उहा चीज़ यादि ईंदी। असां हुनखे प्राप्त करण लाइ उन में ई लॻी वेंदासीं, बाबा खे भुलिजी वेंदासीं, त मतिलबु असांजी उन में अख डूबी वई। पंजो आहे, सदा पंहिंजे खे ख़ुशि नसीब सम्झंदा आहियो। सॼे विश्व जे अंदरि सभिनि खां श्रेष्ठ नसीब अर्थात तक़दीर असांजी आहे। अहिड़ो निश्चय रहंदो आहे, असां जहिड़ो ख़ुशि नसीब ॿियो कोई न आहे। बाप स्वयं अची करे पंहिंजो ठाहियो अथई। हिन भाग्य जो वर्णन कंदे हुए सदा ख़ुशी में नचंदा रहो। उन्हनि जो नसीब छा आहे? हाणे हाणे सुख हूंदो, हाणे हाणे दुख हूंदो, लेकिन तव्हांजो नसीब अविनाशी आहे। दुनिया वारनि जो नसीब ऐं असांजे नसीब, इहे सभु ॻाल्हियूं असां में सदा ख़ुशि, सदा अतींद्र सुख में तॾहिं रही सघंदा आहियूं जॾहिं असां रोज़ जो असां सुबुह सुबुह जो उथंदा आहियूं न, अमृत वेले जे समय ख़ुदि खे नशो चढ़ायो कि मां केरु, मुंहिंजो केरु, हाणे मूंखे छा मिलण वारो आहे, हाणे मां छा थी करां, छा थो करां मां आत्मा रोज़। तॾहिं असांखे नशो रहंदो, असांजी अविनाशी ख़ुशी रहंदी। सदा अहिड़े आनंद स्वरूप नसीब वारा आहियूं जो स्वप्न में बि न हुयो। सपने में कॾहिं सोचियो हुयो असां अज्ञान काल में कीअं असांखे बाबा मिलनि, ईअं असां स्वर्ग जी राजाई, स्वर्ग जी बादशाही बाबा खां वठंदासीं, ईअं असां स्वर्ग में वेंदासीं, कॾहिं सोचियो हुयो? त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे वीचार करो त जो सपने में बि न हुयो उहो प्राप्त थी वई। बाप मिलियो, भॻवानु मिलियो, सभु कुझु मिलियो। इन ख़ुशी में रहो त सदा समर्थ स्वरूप रहंदा। छठो आहे, सभिनि खां श्रेष्ठ प्रेम ब्राह्मण जीवन ॻायल आहे। ब्राह्मणनि जो नाम बि ऊचो ऐं कम बि ऊचो, स्थिति बि ऊची। जीअं ब्राह्मणनि जी महिमा ऊची आहे, उहो पंहिंजे खे सचो ब्राह्मण अर्थात ऊची स्थिति वारो अनुभव कंदा आहिनि। ऊचे ते ऊचो बाप ऐं ऊचे ते ऊचा असां, बाप ऐं तव्हां ॿई ऊचा। इन स्मृति में रहो त कर्म ऐं संकल्प ऑटोमेटिकली ऊचो रहंदो। जी प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट खे सदा यादि रहंदो न मां प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, तॾहिं त एॾो ऊचा ऊचा कमु कंदा आहिनि कि देश में हीअं थिए, देश में हीअं थिए। असां सोचूं बि लेकिन करे त सघंदा न आहियूं। अगरि असां हिन में लॻी वियासीं कि हा देश में हीअं थियणो खपे, हुन कर्म में तॾहिं त असां धीरे धीरे राजनीति में अची सघंदा आहियूं। लेकिन असांजी सोच त हद जी रहंदी आहे, मुंहिंजो ॿारु ईअं करे, मुंहिंजे घर में ईअं थिए।
त जॾहिं असां सोचंदासीं मां केरु मुंहिंजो केरु, मां विश्व जे पिता जो ॿारु आहियां, बाप ऐं मां, बाप छा था करनि, हिन दुनिया खे पावन था ठाहिनि। त उन स्थिति में सिद्ध थी करे असां हिन दुनिया में ॾिसूं जेका बि बुरा स्वभाव संस्कार आहिनि न, कंहिंमें बि बुरा स्वभाव संस्कार ॾिसूं था न, त ईअं न सोचो हिन में इहा अवगुण आहे, हिन में इहा अवगुण आहे, हिन में अवगुण आहे। न, हिन कचिरे खे बि हिन दुनिया मां कढणो आहे। हिकु थोरी आहे, अहिड़ा ॾाढा माण्हू हूंदा जंहिंमें इहा अवगुण आहे। त हिन अवगुण खे बि कढणो आहे असांखे। त असां तुरंत संकल्प करूं कि विश्व मां इहा अवगुण ख़तमु थी वञे, विश्व मां इहे विकार ख़तमु थी वञे, इहा बुराई ख़तमु थी वञे। त बाबा चवनि था तॾहिं असांखे, जॾहिं बाप ऐं असां ऊचा आहियूं, हिन स्मृति में रहो, तॾहिं असांजा कर्म ऐं संकल्प ऑटोमेटिकली ऊचो रहंदा। योग अग्नि सां पुराणो खातो भस्म करो, अहिड़ी अग्नि तेज जे जो व्यर्थ जो नामो निशान ख़तमु थी वञे। संगम ते पुराणो खातो ख़तमु करे नयो चालू करिणो आहे। ही संकल्प अचिणो खपे। बसि हाणे त कोई बि बुराई न रहणी खपे, कोई बि विकार हिन दुनिया में बि न रहणो खपे। तॾहिं असां उन रीति बाबा खे यादि कंदासीं। बाबा चवनि था संगम ते पुराणो खातो ख़तमु करे नयो चालू करिणो आहे। अगरि हिन पुराणे खातो बि हलंदो रहे त जो प्राप्ति हुजणी खपे ख़ुशी जी, उहा न रहंदी आहे। अगरि असांजो अञा ताईं पुराणो, इहे ई ॾिसो, जो संकल्प करूं, केॾो वॾो कमु आहे। बाप ऐं मां, मूंखे बाबा मिलियो आहे छो, ताकी मां सज़ा न खायां। त असां संकल्प करूं बसि मुंहिंजो हाणे सभु पुराणो खातो ख़तमु। ये रोज़ रोज़ संकल्प करे आख़िर पंहिंजो पुराणो खातो ख़तमु करिणो आहे। तॾहिं वो ख़ुशी जी अनुभव थींदी। हाणे कमज़ोर, हाणे समृद्ध थींदव। अगरि असांजो हिसाब किताब रहियल आहे न, त इहे सम्झो असांजो अञा ताईं खातो रहियल आहे। बाबा चवनि था अगरि असांखे हाणे ख़ुशी, हाणे समृद्धि स्थिति अचे थी, त मतिलबु असांजो खातो रहियल आहे। त हिनखे ख़तमु करिणो आहे। बाप सदा समृद्ध आहे त ॿारनि खे बि सदा समृद्ध रहणो खपे। जॾहिं असांजो खातो ख़तमु थींदो वेंदो न, त असांजे जीवन में ख़ुशी जो लेवल वधी वेंदो। न, जॾहिं कोई कर्ज़ो हूंदो आहे त कंहिंखे ॾेई छॾंदा आहियूं त ऑटोमेटिकली हल्का रहंदा आहिनि। त असांजे जीवन में मुंहिंजी आत्मा जो हाणे कंहिंसां पुराणो खातो न आहे, उनजी निशानी छा आहे? ख़ुशी। ऐं असां झटपट असांखे बाबा सां कनेक्शन सदा ई रहंदो। बाबा सां, बाबा जे कार्य में बि बुद्धि में असांखे इहे ई रहंदो कि हा ईअं करूं, ईअं करूं। रोज़ जी मुरली द्वारा असां इहे सम्झी सघंदा आहियूं कि बाबा छा कार्य कंदा आहिनि। अॼु सुबुह जो बाबा चई न, शांति जी शक्ति सां बि असां कंहिंखे बाप जो परिचय ॾेई सघंदा आहियूं। त अॼु सॼो ॾींहुं ईअं कार्य करो। ये नयो बाबा सेवा करण जो तरीक़ो ॿुधायो अथई। त मां ऐं बाप, मां ऊच ते ऊच, बाप जी संतान, मां बि ऊच ते ऊच आहे, त मुंहिंजो कर्तव्य बि त ऊचो ई हुजणो खपे न। ईअं ई थोरी बसि सुबुह जो उथियो, घर सफ़ाई कई, कपिड़ा धोया, रोटी ठाही, धंधो कयो, इहे त करिणो ई आहे। लेकिन असां ऊच ते ऊच बाप जी संतान, ऊच ते ऊच ॿार आहियूं, त असांजो ऊचो कर्तव्य आहे न, बाबा जी शक्ति सां अॼु इन दुनिया में कहिड़े विकार खे ख़तमु कयो, कहिड़ी कमी कमज़ोरी खे ख़तमु कयो, कहिड़े व्यर्थ संकल्प खे ख़तमु कयो। तामे या कंहिंमें बि अगरि तव्हां ॾिठो हीअ बुराई आहे, त हुनखे बाबा खे यादि करे हुन बुराई खे ख़तमु करण जो संकल्प कयो। इहे कर्तव्य आहे न असांजो। केतिरे ॿारनि खे असां बाप जो परिचय ॾिनो, भले मुख सां न, मन में संकल्प कयो सॼे ॾींहं में कि विश्व जी सर्व आत्माउनि खे बाबा जो परिचय मिली वञे।
ईश्वर जी सर्व आत्माउनि जी बुद्धि जो तालो खुली वञे, सभी आत्मायूं पावन थी वञनि। त इहे असांजो कर्तव्य आहे न। बाक़ी रोज़ जो कंदा आहियूं त सभी कंदा आहिनि। त ऊच ते ऊच बाप जी मां ऊच संतान आहियां त मूंखे सॼो ॾींहुं ऊचो कर्म करिणो आहे, ऊचा संकल्प करणा आहिनि। बाबा खे यादि करे सभिनि आत्माउनि जो हिक ॿिए सां जो बि हिसाबु किताबु आहे उहो सभु ख़तमु थी वेंदो। त संकल्प त करो, असांजे संकल्प जी सिद्धि इन सां असांखे बि फ़ाइदो आहे, ॿियनि खे बि फ़ाइदो आहे। हलंदे फिरंदे इहे ई संकल्प कंदा रहो। हीअं न सिर्फ़ु वेही करे असां योग करूं, सकाश ॾियूं न, हलंदे फिरंदे असांखे केरु पतो थो लॻे अॼुकल्ह फलानी बीमार आहे, फलानो बीमार आहे, फलाणे शरीर छॾे छॾियईं, फलाणे जो ईअं थी वियो, फलाणे जो ईअं थी वियो। बसि ॿुधी करे असां छा कयूं, उन जे लाइ शुद्ध संकल्प कयो, हुनजी आत्मा खे शांती मिले, उनजी शरीर जी बीमारी दूर थी वञे, उनजे लाइ जो बि ठीकु आहे उहो जल्दी जल्दी थी वञे। उन्हनि जे परिवार वारनि खे बाबा शक्ति ॾियो, उन्हनि जे परिवार वारनि खे शक्ति बि मिले। ईअं ई असांजो कर्तव्य आहे। बाक़ी वियासीं बसि, हा कंहिंजे सर ते विया, कंहिं ते विया, ॿार ते विया, कंहिंसां ईअं थी वियो, कंहिंजी शादी थी थिए, अॼुकल्ह शादियूं जल्दी टुटनि थियूं, हुन समय ईअं न बसि रोटी खाई हली अचो। हुननि जे लाइ बि असांखे मन में संकल्प करणो खपे, इहे ॿई आत्मायूं सुठी रीति जीवन जीअनि, पवित्र जीवन जीअनि, लक्ष्मी नारायण जहिड़ो जीवन जीअनि। ये शुद्ध संकल्प करणु, भले वो ॿुधनि न, वरी चईंदा न त तव्हां सोचो हिते ज्ञान था ॾियनि, लेकिन असां वटि संकल्प शक्ति आहे न, हिन सां सेवा करूं। त हिन रीति सदा यादि रखो कि मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे, मुंहिंजो कर्तव्य छा आहे। ॿियो बाबा अॼु हाणे महाराष्ट्र जी पार्टी सां गॾु बाबा ॻाल्हाइनि था। बाबा चवनि था कि सदैव स्वयं के सर्वश्रेष्ठ महान आत्मा सम्झंदा आहियो। महान आत्मा जंहिंजी स्मृति सां स्वतः ई हर संकल्प, हर कर्म महान अथवा सर्वश्रेष्ठ हुजे। ठीक आहे, निमित कोई बि आहे, लेकिन असांखे त बाबा जो ज्ञान मिले थो न। त बाबा चवनि था कि महाराष्ट्र अर्थात सदा महान कर्म कर, महान आत्मा केरु हूंदी आहे, जंहिंजे हर संकल्प, हर कर्म महान हुजे, सर्वश्रेष्ठ हुजे। जे अॼुकल्ह जी दुनिया में अल्पकाल जी पोजीशन वारी आत्मायूं पंहिंजी पोजीशन जी स्मृति में रहण जे कारण ॾींहं राति उन ई नशे में रही। मथे बि बाबा चई न पहिरियों, नशे में रहो। जॾहिं असां सदा यादि रखंदासीं तॾहिं नशो चढ़ंदो। पोइ ई बाप द्वारा प्राप्त हुई पोजीशन खे स्मृति में रखणु सहज ऐं स्वतः आहे। चेक करो, जीअं पोजीशन आहे ओड़ो ई कर्म आहे। जेसिताईं असां आत्मिक स्थिति में न रहंदासीं न त असांखे उहो नशो न चढ़ी सघंदो। अगरि असां आत्मा सम्झी करे हलंदासीं तॾहिं असां ख़ुदि खे उन ऊच पोजीशन ते अनुभव करे सघंदासीं कि मां केरु आहियां। मां पूर्वज आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, मां शांति स्वरूप आहियां, मां सभिनि जो उद्धार करण वारी आत्मा आहियां। है न, दुनिया वारा चईंदा मां डॉक्टर आहियां, असां चईंदासीं असां शुभ संकल्प सां ख़तमु रूहानी डॉक्टर आहियूं। तव्हां हिन नशे में रहो न। त बाबा चवनि था कि पंहिंजी पोजीशन की स्मृति में रखणु सहज और स्वतः आहे। जीअं पोजीशन ओड़ो कर्म आहे, जहिड़ो नाम ओड़ो ई श्रेष्ठ कर्म बि आहे। उहो शरीर जी बीमारी दूर करे सघंदा आहियूं, असां आत्मा जी बीमारी दूर करे सघंदा आहियूं, असां आत्मिक बल सां शरीर जी बीमारी बि दूर करे सघंदा आहियूं। इन करे वर्तमान समय सहज योगी सां गॾु गॾु कर्म योगी बि कहलाइण लाइ छा करिणो आहे, कोई न कोई स्वमान समय जे अनुसार कोई न कोई स्वमान पंहिंजी बुद्धि में हुजणो ई खपे कि मां केरु आहियां।
है न, समय अनुसार हुजणु। अगरि तव्हांजे साम्हूं कोई करोड़पति अची वियो ऐं हुन समय अगरि इहे सुमान रखे कि मां त पद्मा पदम पति आहियां, त असांजी आत्मिक सुमान जॾहिं इहो हूंदो त असां उन्हनि जी बहारी जो प्रभावित थी वेंदा आहियूं न। नशे, उन्हनि जे नशे जे कारण पंहिंजो नशो भुलिजे, नशो जो पाण खे पाण शरीर ॾिसंदा आहियूं। लेकिन मां सोचियो उन समय तुरंत स्मृति में अचिणो खपे कि मां त पद्मा पदम पति आहियां, मां त स्वर्ग जो मालिक आहियां। त असांखे उहा हावी न थींदी, असां पंहिंजी स्थिति सां हेठि न ईंदासीं, असांजी ख़ुशी ग़ाइबु न थींदी, असां सदा नशे में रहंदासीं। तॾहिं असां कर्म योगी कहलाईंदासीं। कर्म कंदे हुए बि बाबा जी यादि, बाबा जी ॾिनल समान जी यादि ईंदी। कर्म योगी अर्थात हर कर्म द्वारा बाप जी स्नेह और संबंध जो हर आत्मा के साक्षात्कार। त जॾहिं असां इन स्मृति में रहंदासीं न, मां रूहानी डॉक्टर आहियां, मां पद्मा पदमपति आहियां, मां रहम दिल आहियां, तॾहिं साम्हूं वारे आत्मा खे बि असां द्वारा अनुभव थींदो। कर्मयोगी अर्थात हर कर्म द्वारा बाप जी स्नेह और संबंध जो हर आत्मा के साक्षात्कार भी थींदो। जीअं हद जी आत्माउनि सां स्नेह रखण वारी आत्माऊं उन्हनि जे चहिरे ऐं चलन सां ॾेखारे में ॾींदी आहे न कि इहे कोई स्नेह में लवली न, कोई असांजी कोई मीठी संबंधी जंहिंसां तव्हांखे ॾाढो स्नेह आहे, उहो नज़र अचे त उनजे चहिरे ऐं चलन सां पतो लॻी वेंदो न, हा इहे ॿई केॾा हिक ॿिए जे स्नेह में लवली आहिनि। इहे पंहिंजी पाण खां पुछो कि असां हर कर्म बाप सां गॾु स्नेही आत्मा जो अनुभव कराईंदो आहे ॿियनि खे। असां बाप जी स्नेह में कर्म करो न त माण्हुनि खे अनुभव थिए कि हीअ कंहिंजे स्नेह में खोयल आहे। पोइ ॻाल्हाइण खां पोइ पतो लॻे कि हा इहे परमात्मा जे स्नेह में खोयल आहे। इहे असांखे आंतरिक स्नेह हुजिणो खपे बाबा सां गॾु हर कर्म कंदे हुए। इनखे चइबो आहे कर्मयोगी, इनखे चइबो आहे कर्मयोगी। कि तव्हां पंहिंजे पाण खां पुछो कि असांजो हर कर्म बाप सां गॾु स्नेही आत्मा जो अनुभव कराईंदो आहे माण्हुनि खे। कर्म योगी जी या सहज योगी जी परिभाषा ॾाढी गुई आहे। चइण में त चऊं कि हा मां कर्म कंदी हुई बाप खे यादि कंदी आहियां, लेकिन बाबा अॼु असांखे कर्म योगी जी परिभाषा छा था ॿुधाइनि? कर्म कंदे हुए साम्हूं वारे माण्हू खे बि अनुभव थिए इहे बाबा जी ॾाढी स्नेही आहे, बाबा जी स्नेह में लवली न। असांजे चहिरे ऐं चलन सां बाबा जी झलक अर्थात बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि उहो नज़र अचणी खपे। इनखे चइबो आहे कर्मयोगी सहज योगी। जीअं न कोई जीअं पतिव्रता पत्नी हूंदी आहे न, उनखे जो पति चईंदो न उहो ई कंदी। जीअं कई ॿार बि हूंदा आहिनि, जो हुननि जा माउ पीउ चईंदा उहो ई कंदा, उनजे अलावा ॿियो कुझु कंदा ई न। चईंदा आहिनि इहे माउ पीउ जो ई आहे, जो उहो चईंदो अथसि उहो ई कंदो आहे। त उन्हनि जे कर्मनि द्वारा, उन्हनि जे व्यवहार, उन्हनि जे चाल चलन द्वारा बि माण्हुनि खे अनुभव थींदो आहे कि पतिव्रता पत्नी आहे, जो हिन जो पति चईंदो उहो ई कंदी, जो हिन जा माउ पीउ चईंदा इहे उहो ई कंदा। त ईअं असांखे मां बाबा जी संतान आहियां ईअं असांखे नज़र अचणु खपे। असांजे हर संकल्प बोल कर्म द्वारा बाप जी स्नेह जा वाइब्रेशन फैलाइण वारा हुजणा खपनि। जीअं जड़ चित्र बि शांति जा अल्पकाल जे सुख जा वाइब्रेशन हाणे ताईं बि आत्माउनि खे ॾियण जो कार्य कंदा आहिनि न। कंहिं मूर्ति खे ॾिसंदे ई माण्हुनि खे उहा सुख शांति मिलंदी आहे। पत्थर जी मूर्ति, उहो ई पत्थर पहिरियों सड़क ते पियो हुयो, हाणे उहे पत्थर जी मूर्ति ठाहे करे विधिवत स्थापना कंदा आहिनि
त हुन द्वारा सुख शांति जी अनुभूति थी वेंदी आहे, वाइब्रेशन मिलंदा आहिनि। त अगरि त अवश्य चैतन्य रूप में भी संकल्प द्वारा, वाणी द्वारा, कर्म द्वारा असां विश्व में सुख शांति, बाप जी स्नेह जा वाइब्रेशन फैलाइण जो कर्तव्य हाणे अगरि असां कंदासीं न, हाणे अगरि असां चैतन्य में हाणे अगरि असां चैतन्य में सुख शांति, बाप जे स्नेह जा वाइब्रेशन अगरि असां ॿियनि खे फैलाईंदासीं त असांजे जड़ चित्र द्वारा बि माण्हुनि खे अनुभव थींदो भक्ति मार्ग में। हाणे ताईं बि जड़ चित्रनि सां शांति, जड़ चित्रनि में बि शांति आहे। जॾहिं साइंस जो यंत्र गर्मी या सर्दी जो वाइब्रेशन वायुमंडल ठाहे सघंदो आहे, त असां मास्टर सर्वशक्तिमान पंहिंजी साइलेंस अर्थात यादि जी शक्ति सां पंहिंजी लग्न जी स्थिति द्वारा वायुमंडल या वाइब्रेशन फैलाइण चाहियूं जो बि उहो न ठाहे सघंदा आहिनि। ठाहे सघंदा आहिनि न। जॾहिं पंखो गर्मी आहे, पंखो हलायो त सुठो थो लॻे, गर्मी ख़तम थी वई। कूलर हलायो त ॿियो जास्ती, एसी हलायो त ॿियो जास्ती। त ईअं ई बाबा चवनि था, छा असां पूरे विश्व जो वायुमंडल न चेंज करे सघंदा आहियूं बाबा जी शक्ति सां? त बाबा चवनि था ईअं अभ्यास करो, अहिड़ी प्रैक्टिस करो कि मां मास्टर सर्वशक्तिमान पंहिंजी साइलेंस अर्थात यादि जी शक्ति सां पंहिंजे लग्न जी स्थिति द्वारा वायुमंडल या वाइब्रेशन फैलायां। अहिड़ी प्रैक्टिस करो। हाणे हाणे सुख जा, हाणे हाणे शांति जो वायुमंडल या शक्ति रूप जो वायुमंडल ठाहे सघंदा आहियो। हाणे हाणे सुख जो या शांति जो वायुमंडल या शक्ति जो वायुमंडल ठाहे सघंदा आहियो। काथे अशांति जो वायुमंडल हुजे, हुते तव्हां वेही करे बाबा जी यादि में रही रहो, उते तव्हां संकल्प करो ये शांत, सभी शांत आहिनि, शांति जो वायुमंडल। त वायुमंडल चेंज करे सघंदा आहियो। जे वायुमंडल जे अंदर जो भी आत्माएं हुजनि, उहो अनुभव करे कि हिते दुख सां सुख जो वायुमंडल में अची वियासीं। त इहा सेवा करणी आहे असांखे। असां हिन दुनिया में रहंदा आहियूं न, काथे दुख आहे, काथे अशांति आहे, काथे परेशानियूं आहिनि, काथे टेंशन आहे, जो बि आहे, त असांखे छा करिणो आहे? वायुमंडल खे परिवर्तन करण जी सेवा करणी। महसूस करे माण्हू बि कि हिते त ॾाढो सुख थो मिले। स्पेशली पंहिंजे घर में अहिड़ो वायुमंडल त ठाहे सघंदा आहियो न। तव्हां रोज ॾिसो, रोज उथी करे पंहिंजे घर में सुबुह जो उथी करे या जॾहिं बि उथो, परमात्मा खे यादि करो। अधु घंटो 15 मिंट तव्हांजे घर में बि एतिरी शांति, एतिरो सुख, एतिरो आनंद मिलंदो। माण्हू जो तव्हांजे घर में ईंदा न, जीअं ॾिसो गुरुद्वारे, मंदिर, धार्मिक स्थान जा कंहिंजा वायुमंडल कहिड़ा हूंदा आहिनि, कंहिंजा कहिड़ा। कई माण्हू चवंदा आहिनि हिन मंदिर में ॾाढी शांती मिलंदी आहे, मूंखे हिते ॾाढो सुठो लॻंदो आहे। त हुतां जो बि वायुमंडल कीअं ठहींदो आहे? हुतां जो जेको पुजारी हूंदो आहे, जो बि सेवक हूंदो आहे, उहो जेतिरो विधि पूर्वक टाइम सां उथंदो, पंहिंजो नियम कंदो, पाठ आदि, आरती आदि कंदो, फालतू ॻाल्हियूं हुते न कंदो, कंहिंखे करण बि न ॾींदो, सभिनि खे शांति सां विधि पूर्वक अचो वञो ईअं सेखारींदो। स्ट्रिक्टनेस न हुजणी खपे, हिकु नियम ठहियल हुजे। ईअं न कोई माण्हू अची करे ड्रिजे। जे मंदिर टिकाणे में कोई सम्झो गुरुद्वारे में मथो नथो टेके ढके, त माण्हू हुनखे चईंदा न त कई माण्हू ड्रिजी करे ईंदा आहिनि। लेकिन असांखे हिते आत्मिक शांति, खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करो सुबुह सुबुह जो उथी करे।
बाबा जे मां के पंहिंजे घर में पर्दा करो था जोर जोर सां। बाबा जी रोज जी मुरली या तव्हां पढ़ो या ॿुधो, ये नियम ठाहियो। ॾिसो, बाबा खे रोज भोग लॻायो, पोइ ॾिसो तव्हांजे घर में केॾो परिवर्तन थो अचे। त बाबा चवनि था कि जे एयर कंडीशन में सर्दी व गर्मी जो अनुभव कंदा आहिनि कि सचमुच गर्मी सां ठंडी हवा में अची आहे, ठंडी सां गर्मी में अची आहे, ईअं असांजी चलन ऐं चेहरे द्वारा, असांजी संकल्प शक्ति द्वारा सुख शांति और शक्ति जो अनुभव करनि माण्हू। असांजे चलन और चेहरे द्वारा, असांजी संकल्प शक्ति द्वारा, असां अगरि कंहिंजे लाइ सोचूं बि न, कोई ॾाढो दुखी आहे ऐं असां हुन लाइ सोचूं कि ये सुखी आत्मा आहे, त बि उहो माण्हू उनखे अनुभव थिए। एतिरो असांखे पंहिंजे अंदरि परिवर्तन लाइणो आहे कि असांजे चलन चेहरे द्वारा माण्हुनि खे, असांजी संकल्प शक्ति द्वारा माण्हुनि खे शक्ति सुख शांति मिले। जे हिकु सेकंड में अंधकार सां रोशनी जो अनुभव कयो, ईअं अॼुकल्ह जा मनुष्य पंहिंजी शक्ति जे अनुभव न करे सघंदा आहिनि। ईअं अॼुकल्ह जा मनुष्य तव्हांजी शक्ति सां अनुभव न करे सघंदा आहिनि, लेकिन तव्हां सभिनि खे पंहिंजी प्राप्ति जे आधार सां, यादि जे आधार सां अनुभवी ठहिणो पवंदो। ये जॾहिं असां रोज रोज अभ्यास कंदासीं न, तॾहिं अनुभवी थी वेंदासीं। उहा आहे वास्तविक सहज राजयोग या कर्म योग जी परिभाषा। स्वयं प्रति शांति जो या शक्ति जो अनुभव कयो, ये कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन असांजी यादि जी शक्ति द्वारा हाणे विश्व में वाइब्रेशन फैलणा खपनि। हा भई, असां शांत थी वियासीं, असांजो इहे संस्कार ख़तम थी वियो, त उहो त कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन हाणे असांखे विश्व में उहो वाइब्रेशन फैलाइणा आहे। हाणे ताईं नंबर 1 सहज राजयोगी, तॾहिं चईंदासीं ये नंबर 1 राजयोगी आहे। सहज राजयोगी जॾहिं असां द्वारा ॿियनि खे बि सुख शांति मिले, ॿिए जो बि मन शांत थी वञे, ॿिया बि पंहिंजा दुख दूर थी करे छॾनि, ऐं जेतिरो असांजा वाइब्रेशन पूरे विश्व में फैलंदा न, ओतिरो जासी सहज राजयोगी। सिर्फ़ स्वयं संतुष्ट न रहो, संतुष्ट रहणो आहे, सर्व खे संतुष्ट करणो आहे, इहो आहे योगी जो कर्तव्य। त बाबा असांखे कर्म योगी केरु आहे? जॾहिं असां द्वारा माण्हुनि खे ये लॻे कि हा ये परमात्मा जे स्नेह में खोयल हुई कर्म थी करे, ये थींदो आहे कर्म योगी। ऐं योगी जो कर्तव्य छा आहे? ॿियनि खे बि शक्ति शांति सुख शांति शक्ति जो अनुभव कराए। बाप द्वारा सदा खुश रहण जो साधन मिलियो आहे न, कहिड़ी बि परिस्थिति हुजे, लेकिन पाण वटि साधन आहे त सदा खुश रहंदासीं। सिर्फ़ बाप खे यादि करण जो साधन ई ॾाढो वॾो आहे, ॿियो कुझु न। त अगरि असां बाप खे यादि ई कंदा रहूं त इहो बि साधन ॾाढो वॾो आहे। बाबा चइण ऐं ख़ुशी प्राप्त थियण, असां बाबा चयो ऐं ख़ुशी प्राप्त थी वई, अहिड़ो साधन सदा यूज़ कंदा रहो। सिर्फ़ बाप खे यादि करण जो साधन ई ॾाढो वॾो आहे। बाप सदा ख़ुशि रहण जे लाइ बाबा कहिड़ो साधन ॿुधाइनि था? सिर्फ़ बाप खे यादि करण जो साधन ई ॾाढो वॾो आहे। बाबा चइण ऐं ख़ुशी प्राप्त थियण, अहिड़ो साधन सदा यूज़ कंदा रहो। बाबा शब्द यादि करण अर्थात स्विच ऑन करण। असां बाबा शब्द यादि कयो अर्थात स्विच ऑन कयो। कंहिंजो स्विच ऑन थियो? ख़ुशी जो। जीअं स्विच ऑन करण सां सेकंड में अंधकार भॼी वेंदो आहे, ईअं बाबा चइण अर्थात अंधकार या दुख अशांति उलझन उदासी टेंशन
सभिनि जी सेकेंड में समाप्ति थी वञे। बाबा चवण सां छा थी वञे? अंधकार, दुख, अशांति, उलझन, उदासी, टेंशन सभी जी सेकेंड में समाप्ति थी वञे। एतिरो असांखे जिगरी दिल सां बाबा शब्द चइणो। एतिरो असांखे जिगरी दिल सां बाबा शब्द चइणो। असांजे बाबा शब्द में एतिरो प्यार हुजे बाबा सां, एॾो आत्मिक स्थिति सां असां बाबा चऊं कि बाबा शब्द चईंदे ई दुनिया में असांजे ॿियनि जे छा दुनिया मां ई अंधकार मिटी वञे, दुख अशांति मिटी वञे, उलझन उदासी टेंशन सभु सेकेंड में समाप्त थी वञे। अहिड़ो मंत्र असांखे बाबा ॾिनो अथई। हिकु शब्द जो त मंत्र आहे न, सिर्फ़ु बाबा। बाबा कहिड़ा? सम्झ सां चओ, मुंहिंजे आत्मा जो पीउ। मुंहिंजे आत्मा जो पीउ कहिड़ा? विश्व जो पिता, सभु ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर। हिन स्मृति सां दिल सां चओ बाबा, मुंहिंजो बाबा, त इहे सभु प्राप्ति थी वेंदी असांखे, सुख शांति ख़ुशी शक्ति। कहिड़ो बि समय हुजे, इहे मंत्र हिकु सेकेंड में असांखे पार करे ॾींदो। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न, अगरि असांखे कुझु बि ॻाल्हि थी वञे न, कुझु बि यादि न अचे, त सिर्फ़ु असांखे छा चइणो आहे? दिल सां चइणो आहे बाबा। त कहिड़ो बि समय हुजे, इहे मंत्र हिकु सेकेंड में पार करे ॾियण वारो आहे। सिर्फ़ु हिन मंत्र खे विधि पूर्वक समय ते कार्य में लॻायो। ये हिकु शब्द जो मंत्र वंडरफुल जादू करण वारो आहे। हिन हिकु शब्द जे मंत्र द्वारा जो चाहे वो करे सघंदा आहियो। ॾिसो बाबा असांखे केॾो सुठो मंत्र थो ॾे। चाहे सुख शांति, चाहे शक्ति आनंद, जो चाहे त सभु प्राप्त करे सघंदा आहियो। त इहा अनुभव करे ॾिसजो, पोइ ॿियनि खे बि कराइजो। सभु प्राप्ति कराइण वारो मंत्र इहो आहे। इन करे इनखे चइबो आहे जादू मंत्र। बाप त सदा इहे ई ॿारनि जे प्रति कामना कंदा आहिनि कि बाप समान बेहद जा सेवाधारी ठहिणो आहे। उहे सभु आहिनि हद जी ज़िम्मेवारी, लेकिन बाप जी ज़िम्मेवारी आहे बेहद जी। त बेहद जी ज़िम्मेवारी में बाप समान ठहिणो पए न, है न। असांखे बाप समान ठहिणो आहे न। असांखे ख़ुदि जी ज़िम्मेवारी आहे या बेहद जी आहे? पूरे विश्व जी ज़िम्मेवारी आहे न असांजे मथां। पूरे विश्व खे सुख शांति ख़ुशी ॾियणी आहे या सिर्फ़ु ख़ुदि ई रहणो आहे? त बेहद जी ज़िम्मेवारी में बाप समान ठहिणो पए। जीअं हद जी ज़िम्मेवारी निभाइण में समय शक्ति ॾियणी पवंदी आहे, त बाप जी शुभ कामना पूरी करणी आहे। त बाबा जी हाणे कामना आहे कि मुंहिंजा ॿार बेहद जा सेवाधारी ठहनि, अर्थात पूरे विश्व जी सेवा करनि। तॾहिं राजयोगी, हाणे राजयोगी ठहिणो आहे। राजयोगी ही राज राजेश्वर ठहींदा। राजयोगी ही राज राजेश्वर ठहींदा। त पहिरीं स्टेज आहे राजयोगी जी। राजयोगी ठहिण कठिन आहे। बाबा चई न, योगी जो कर्तव्य छा आहे? सभिनि जी सर्विस करण, है न। सभिनि खे ख़ुदि बि संतुष्ट रहण, ॿियनि खे बि संतुष्ट करण। त राजयोगी कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असां पूरे विश्व में इहा वाइब्रेशन फैलाईंदासीं। पूरे विश्व में फैलाइण जो साधन बाबा कहिड़ो चई? दिल सां चओ मुंहिंजो बाबा। त बाबा चवनि था राजयोगी ठहिण कठिन न आहे। घर बार छॾण वारा योगी ठहिण कठिन हूंदो आहे। हिते त घर गृहस्थी में रहंदे हुए सिर्फ़ु सम्झो मां बाबा जो ॿार आहियां। घर गृहस्थी में सम्झो, इहे न सम्झो मां पति आहियां, पत्नी आहियां, फलानो आहे फलानी आहे।
सिर्फ घर गृहस्थी में रहंदे हुए कर्म भी कंदे हुए सिर्फ ये याद रखो कि मां शिव बाबा जो बालक आहियां, सर्व संबंध बाप सां निभायो। अच्छा, हाणे अलग अलग ग्रुप सां बाबा ॻाल्हाइनि था। इन समय ॿ कार्य साथ थियनि था। हिकु तरफ़ असांजो पिछलो हिसाब किताब चुकतो थो थिए, ॿिए तरफ़ भविष्य ऐं वर्तमान भी जमा थो थिए। हिकु जो लाख गुणा जमा थियण जो समय हाणे आहे। हिन करे सदैव हिन ॻाल्हि ते अटेंशन रखो कि हर समय असां छा था करूं, हर सेकंड जी बाबा जी याद में रही करे छा करणो आहे, भविष्य जो जमा करणो आहे। हाणे असां भविष्य ऐं वर्तमान जे लाइ बि जमा था करूं, चुकतो कंदे समय बि जमा कंदा आहियो। बाबा चई न मूंखे यादि कंदा त पाप बि भस्म थी वेंदो ऐं हर कदम में पदमनि जी कमाई करण जो साधन बाबा छा ॿुधाईंदा आहिनि, बिंदी। मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी, जो बीत्यो बिंदी। सभु बिंदी लॻाए करे बाप जी यादि में रहो त पदमनि जी कमाई थी वेंदी। अहिड़ो कोई साधन ॾिठो? हिते त कोई करोड़पति ठहिण चाहे त या त हुनखे धंधो करणो पवंदो या चोरी ठगी करणी पवंदी या सुठी रीति पढ़ाई करे महिनत करे, त बि अॼुकल्ह ईमानदारी जो ज़मानो न आहे, है न? काथे न काथे त ठगी करणी ई पवंदी आहे। ऐं हिते बाबा विश्व जो मालिक पद्मा पदमपति ठहिण जो कहिड़ो सहज तरीक़ो ॿुधाइनि था, सिर्फ़ बिंदी ठही बिंदी बाप खे यादि कंदे हलो। छो जे चुकतो उन सां चुकतो बि थी वेंदो, जमा बि थी वेंदो, यादि सां जमा बि थींदो आहे, चुकतो बि थींदो आहे। इहे न चुकतो करण में ई समय हली वञे। अगरि ट्रस्टी ठही चुकतो कंदा आहियो त बि जमा थींदो आहे। विधि पूर्वक कार्य करण सां चुकतो जे साथ साथ जमा बि थी वेंदो आहे। त विधि पूर्वक कार्य करो, बाप खे यादि करे हर कर्म करो। ॿियो आहे स्वदर्शन चक्रधारी आयो। स्वदर्शन चक्रधारी सो भविष्य शस्त्रधारी। अगरि स्वदर्शन चक्रधारी न त शस्त्रधारी बि न हूंदो, छत्रधारी, सॉरी, छत्र मथे लॻंदो आहे न, छत्रधारी। भविष्य छत्रधारी कॾहिं ठही सघंदासीं, जॾहिं हाणे असां स्वदर्शन चक्रधारी ठहींदासीं। सॼो ॾींहुं यादि करो कोई न कोई ॻाल्हि, सतयुग में ईअं हुयो, त्रेता में ईअं, द्वापर में ईअं, कलयुग में ईअं। सेकंड में समाप्त। सुदर्शन चक्रधारी जे अॻियां कोई चक्कर ठहरी न सघंदो, कोई प्रकार जो माया जो चक्कर ठहरी न सघंदो, सेकंड में समाप्त थी वेंदो। त पंहिंजो अलंकार सदा कायम रखंदा आहियो कि कॾहिं थकिजी पवंदा आहियो। सुदर्शन चक्र धारण करण अर्थात सदा हल्को रहण। त अहिड़ी अहिड़ी युक्तियूं असांखे कार्य में लॻाए करे अनुभव करणो आहे। पोइ पंहिंजो अनुभव ॿुधायो कि हा हुन समय मां बि सुदर्शन चक्र फिरायो त ॻाल्हि हीअं हल्की थी वई। स्वदर्शन चक्र धारण करण अर्थात हल्को रहण। हल्की चीज जो हूंदी आहे उनखे सदा धारण करण मुश्किल न हूंदो आहे। भई ॾिसो, अगरि असांजे जीवन में कोई परिस्थिति आई आहे, अगरि हुन समय असां सुदर्शन चक्र फिरायूं त कि हा भई मां त परमधाम निवासी आत्मा आहियां, मां सतयुग में ॾाढो सुठो पाठ वॼाए आयमि, मां हीअं हुयमि, मां हीअं हुयमि, हाणे मां कलयुग में अची करे मुंहिंजे साम्हूं इहा परिस्थिति अची बीठी आहे। छो बीठी आहे? मां ही त अहिड़ा कर्म करे आयो न, द्वापर खां या करे आई आहियां द्वापर खां, हिन जे कारण मुंहिंजे साम्हूं इहा परिस्थिति अची वेठी आहे, बीठी आहे। हाणे मां वरी खां बाबा खे यादि थी करां, वरी खां हाणे अहिड़ो कोई कर्म न कंदमि जंहिंसां इहा परिस्थिति वापसि मुंहिंजे जीवन में अचे। बाबा खे यादि कंदा हलो, सुदर्शन चक्र फिराईंदा वञो कि मां ही सतो प्रधान हुयमि, हाणे मां वरी खां बाबा खे यादि करे सतो प्रधान ठवां थी। परिस्थिति परेशानियुनि मां, सतयुग में कोई परेशानी न हुई, हाणे वरी मां बाबा खे यादि करे सर्व परेशानियुनि सां मुक्त थी थियां। ईअं स्वदर्शन चक्र फिरायो।
त ॻाल्हि हल्की थी वेंदी। न त सोचंदासीं मूंसां छो थियो, मां छो मूंखां ईअं छो थियो, त छोजी मां ही करे आई आहियां न। हल्की चीज जो हूंदी आहे उनखे सदा धारण करण मुश्किल न हूंदो आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिण ही हल्को ठहिण आहे। त निरंतर ये चक्कर घुमाईंदा रहो। इनखे छॾिणो न आहे, छोजी प्राप्ति इनखे अगरि छॾियो, इनखे छॾिणो न आहे, छोजी प्राप्ति जो अनुभव आहे न। अगरि असां इनखे छॾे छॾंदासीं न सुदर्शन चक्र खे, त शोर शाह में पइजी वेंदासीं। कोई भी ॻाल्हि थिए, कुछ भी थिए, सुदर्शन चक्र फिरायो। टियों आहे, जेतिरी प्यासी आत्माउनि जी प्यास बुझाईंदे ओतिरो स्वयं बि तृप्त आत्मा रहंदो। ॿिए खे ख़ुशी ॾियण अर्थात स्वयं ख़ुशि रहण। जीअं दान ॾियण सां धन वधंदो आहे न, ईअं अन्य आत्माउनि खे ख़ुशी, शांति, शक्ति न ॾींदव त ख़ुदि में बि न भरजंदी। छोजी असां कंहिंजे लाइ बि संकल्प कंदासीं ये सुखी रहे, शांत रहे, ख़ुशि रहे, त पहिरियों असां में ही भरजंदी उहा ॻाल्हि, वो शक्ति, वो खुशी, वो शांति। जॾहिं लग्न लॻी वेंदी आहे सेवा जी, त सुम्हंदे हुए बि सपन में बि सेवा कंदा, स्वप्न में बि सेवा जा सुठा सुठा प्लान्स ईंदा। जे योग द्वारा टचिंग थी आहे, लग्न जो स्विच स्वप्न में भी मिलंदो आहे। इनखे चइबो आहे लग्न में मग्न रहणु। ये तॾहिं थींदो जॾहिं असां सॼो ॾींहुं कहिड़े वीचारनि में हलूं था। अगरि असां सॼो ॾींहुं भी बाबा जी याद में, बाबा जे कार्य में, कीअं असां ॿियनि खे ज्ञान ॿुधायूं, कीअं सेवा करूं, कीअं असां सदा बेफ़िक्र रहूं, त असांजे सपना बि असांजा उहे ई हूंदा। ॿारनि जे लाइ ब्राह्मणनि जो, तव्हां ॿारनि जे लाइ ब्राह्मणनि जो संसार आहे, बाक़ी असंसार आहे। ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहियो, रहंदे हुए बि न रहंदा आहियो, लेकिन सेवाधारी जे स्वप्न में छा ईंदो? बाप, सेवा, ॿियो कुछ बि न। उहो कॾहिं ईंदो? छोजी सपना जेका ईंदा आहिनि उहे कीअं अनुसार ईंदा आहिनि कि ॾींहं में असां सॼो ॾींहुं कीअं था हलूं, उन अनुसार ई सपना ईंदा आहिनि। चौथो आहे, माया खे हिकु शब्द सां मूर्छित करो। उहो कहिड़ो शब्द आहे? बाबा। जाते बाबा आहे उते माया न आहे। त हिकु शब्द सां माया खे मूर्छित करण वारो शब्द आहे बाबा। दिल सां, अगरि दिल सां, संबंध सां, कि बाबा मुंहिंजो कहिड़ो संबंधी आहे, स्नेह सां बाबा चयो त माया भॼी। जीअं केतिरो बि वॾो चाकू हूंदो, लेकिन जॾहिं पकड़बो आहे, त जॾहिं जीअं कहिड़ो बि वॾो डाकू हुजे, जीअं कहिड़ो बि वॾो डाकू हुजे, लेकिन जॾहिं हुनखे पकड़े छॾिबो आहे, त उहो डाकू बि छा ठही वेंदी आहे? बकरी ठही वेंदी आहे। त बाबा शब्द निकिरण ऐं डाकू जो पकड़ी वञण, डाकू खे पकड़ण जी शब्द आहे कहिड़ो? बाबा। माया जो सेकंड, कोई बि ॻाल्हि अचे न, दिल सां चओ बाबा, इहा ॻाल्हि थी वई। या तव्हांखे पहिरियों खां ई लॻे थो, कॾहिं कॾहिं न असांखे कोई ॻाल्हि थियण वारी आहे, माया जो वार थियण वारो आहे, त उहो संकल्प अची वेंदो आहे असांखे। पोइ असां चईंदा आहियूं न, ॾिस मूंखे वीचार आयो हुयो, त बाबा खे पहिरियों ई ॿुधाए छॾो, बाबा मूंखे अहिड़ा अहिड़ा वीचार था अचनि। त अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी, त पहिरियों खां ई बाबा असांखे सेव करे छॾींदा आहिनि। त बाबा चवनि था, बाबा शब्द दिल सां निकिरण मतिलबु डाकू खे पकड़े वरितो। माया जे सेकंड जे पहिरियों शेर जे रूप वारी हूंदी आहे, उहो सेकंड खां पोइ बकरी ठही वेंदी आहे। त इन साधन खे सदा साथ रखो। बाबा भुलिजो माना सभु कुझु भुलिजो। साधन सहज आहे, सिर्फ़ु बार बार यूज़ करण जो तरीक़ो अचणो खपे। सेकंड में परिवर्तन थिए, इनखे चइबो आहे यूज़ करण जो तरीक़ो अची वियो।
त इहे जॾहिं असां अभ्यास कंदासीं तॾहिं त पतो लॻंदो न कि हा भई असांखे तरीक़ो आयो आहे न आयो आहे। सदा इहे यादि रखो, मुंहिंजो बाबा, जॾहिं मुंहिंजो बाबा अची वियो त माया भॼी वई। पंजी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। सहज योगी जी स्टेज स्वतः ठही आहे, उनजी विधि अमृत वेले जे महत्व खे ॼाणो। अगरि असांखे सहज योगी ठहिणो आहे त उनजी विधि छा आहे? अमृत वेले जे महत्व खे ॼाणो। अमृत वेलो आहे ॾींहं जो आदि। जो अमृत वेलो अर्थात सॼे ॾींहं जे आदि जे समय पावरफुल स्टेज ठाहींदव त सॼो ॾींहुं मदद मिलंदी। हिन करे कॾहिं बि असांखे उथी करे डायरेक्ट कर्म में न लॻो। ये ध्यानु ॾियो। अगरि तव्हां वैसे असांखे रोज अमृत वेलो करणो खपे, लेकिन अगरि तव्हां न उथी सघंदा आहियो त जॾहिं बि तव्हां उथंदा आहियो न, उन खां अधु घंटो पहिरियों उथण जी आदत विझो। ऐं अधु घंटो पहिरियों उथी करे पर बाबा खे यादि करे बाबा सां ॻाल्हियूं करो। सॼे ॾींहं में तव्हांखे छा छा ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, छा छा करिणो आहे, उन जे बारे में बाबा खे ॿुधायो। कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ तव्हांखे रोज ईंदी आहे, कहिड़ो स्वभाव संस्कार तव्हांखे रोज परेशान कंदो आहे। कर्म क्षेत्र में अचण खां पहिरियों बाबा खे यादि करणु ज़रूरी आहे। तॾहिं असां सहज योगी ठही सघंदासीं। अमृत वेलो आहे ॾींहं जो आदि। जो अमृत वेलो अर्थात सॼे ॾींहं जे आदि जे समय पावरफुल स्टेज ठाहींदो आहे त सॼो ॾींहुं उनखे मदद मिलंदी आहे। सॼे ॾींहं जी जीवन महान ठही वेंदी आहे। छोजी जॾहिं अमृत वेलो विशेष भाव सां शक्ति भरी वती त शक्ति स्वरूप थी हलण सां मुश्किल न रहंदी आहे। जीअं चाहे जहिड़ो कार्य अचे मुश्किल जो अनुभव न थींदो, लेकिन प्राप्त शक्ति जे आधार सां असां सहज ई पार करे वठंदासीं। इन सां सहज योगी जी स्टेज बि स्वतः ठही वेंदी त सॼे ॾींहं में असांजी स्थिति सुठी रहे। उनजो छा आहे? मूल आधार अमृत वेलो। अमृत वेलो सुठो थींदो, सॼे ॾींहुं बाबा जी यादि रहंदी, ऑटोमेटिकली सपना बि सुठा ईंदा। त बाबा चवनि था कि अमृत वेले खे मिस करणु अर्थात संगम युग जी विशेष प्राप्ति खे ख़तम करणु। सोचो, पूरे 5000 साल में हिकु बार अमृत वेलो ईंदो आहे। हाणे माण्हू त रोज सुबुह जो अमृत वेलो जी महत्व छो हूंदो आहे? छो जी हाणे हिन सृष्टि ते अमृत वेले जो समय थो हले। इन समय बि विशेष सुबुह जो समय अमृत वेलो बाबा भगवान असां सां डायरेक्ट मिलण ईंदा आहिनि ऐं असां सुम्ही पिया हूंदा आहियूं। त बाबा चवनि था अगरि असां ईअं कंदा आहियूं त असां विशेष प्राप्ति खे, जो संगम युग जी विशेष प्राप्ति आहे, उनखे ख़तम करे छॾंदा आहियूं। जो बि ईश्वरीय मर्यादाएं आहिनि उन मर्यादा पूर्वक जीवन बिताइण सां एग्जाम्पल ठही वेंदो। विश्व असांजे जीवन खे ॾिसंदे पंहिंजे जीवन ठाहींदी आहे। त मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहो त माया बि न अची सघंदी। ॾिसो, बाबा जी जो बि मर्यादाऊं आहिनि न, नियम आहिनि, अगरि उन्हनि खे पालन कंदासीं त असां द्वारा ॾाढनि खे शक्ति मिलंदी आहे। भले तव्हां ख़ुदि जे लाइ न करो, लेकिन सम्झो अगरि तव्हां ख़ुदि कंदव त तव्हां द्वारा ॿियनि खे शक्ति मिलंदी आहे। ऐं ॿियो, असां बि माया सां सेफ रहंदासीं। कुझु बि थिए, लेकिन स्वयं जो उमंग उत्साह हर सेकेंड नयो हुजणो खपे। स्वयं जे उमंग उत्साह जो आधार स्वयं आहियूं। उनमें कोई ॿियो असांखे रोके न सघंदो आहे। असां त चईंदा आहियूं हिन जे कारण इहे थियो, लेकिन बाबा चईंदा आहिनि न, इहे असांजे कारण ई थींदो आहे। जो बि थींदो आहे, छो जी बाबा चवनि था स्वयं जे उमंग उत्साह जो आधार स्वयं आहियो। हिन में कोई ॿियो रोके न सघंदो आहे। हुनमें सदा चढ़ती कला हुजणी खपे। बाबा चवनि था हुनमें सदा चढ़ती कला हुजणी खपे।
रुकण जो कमु आहे कमज़ोरनि जो। त चेक करो, जॾहिं खां असां ज्ञान में आया आहियूं, बाबा जा ठहिया आहियूं, सिधा ई अॻियां वधूं था या काथे काथे रुकऊं था, काथे काथे कमज़ोर था थियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।